अस्सलामुअलैकुम द लेट नाइट शो विद तानिया खान में तव्हां सभिनीनि खे चऊं पिया भली का इलाही ड्रिगे अरसे खां पोइ हिकु भेरो ॿीहर तानिया खान मुंहिंजी ख़िदमत में हाज़िर थी चुकी आहे ऐं उमेदु आहे त उहे सभु चाक चङा भला हूंदो। मौसम थोरो नासाज़ आहे ऐं उमेदु कयां थी मुंहिंजी तबियत नासाज़ न हूंदी, अमे ठीकु हूंदो ऐं ठीकु ठाक रहो, चाक चङा भला रहो। इहे ई नेक दुआऊं, नेक तमन्नाऊं, नेक ख़्वाहिशूं अवां सभिनीनि जे लाइ सदाईं इन्हनि दिलनि तां ऐं केटियुनि जे अङण तां अवां सभिनीनि जे लाइ निकिरंदियूं आहिनि त अमे सभु ख़ुशि हुजो ऐं ख़ुशि इख़लाक़ ज़िंदगी बि गुज़ारियो। अॼु बि असां सां गॾु जी तमामु बहितरीन गेस्ट आहिनि, तमामु ख़ूबसूरत गेस्ट आहिनि, लाजवाब गेस्ट आहिनि, तमामु सुरीली आवाज़ जा मालिक आहिनि, तमामु घणा ख़ूबसूरत आहिनि। मतिलबु कहिड़ी कहिड़ी तारीफ़ कयां, किथां किथां छॾियां, किथां जी तारीफ़ कयां थोरो ऑकवर्ड थी वियो। बहरहाल नाज़रीन, हिकिड़ी ॿी अफ़सोसनाक ख़बर आहे जेकी अवां ताईं पहुचाइण तमामु घणी ज़रूरी आहे। लियाकत जोगी साहब जो के हिन एपिसोड में असां सां गॾिजी न हूंदा, बिल्कुलु उन सां गॾिजी दुआऊं आहिनि। उन्हनि जी तबियत ठीकु न हुई मौसम जे करे ऐं हिन करे शायदि हू न अची सघिया। उन्हनि मूंखे मैसेज कयो त अॼु को एपिसोड में अवां सां गॾिजी न हूंदमि। बहरहाल उन्हनि जे लाइ दुआऊं कजो त अल्लाह उन्हनि खे सिहतयाब करे ऐं ॿीहर हू असांखे जॉइन कनि। ऐं तव्हांजे हफ़्ते जो हाल असीं न ॿुधाए सघंदासीं, पर असीं पंहिंजी जेकी चिट चैट आहे उन में कोशिशि कंदासीं त तव्हांजो अॼोको ॾींहुं या अॼोकी जेकी शाम आहे, राति आहे, सुठी गुज़रे। पूरो हफ़्तो मां नथी ॿुधाए सघां। शिराज़ अली मीराली असां सां गॾिजी आहिनि। जीअं त मां ख़ूबसूरती जी तारीफ़ कई, पर असल में त आवाज़ इंतिहाई ख़ूबसूरत आहे। पोइ हुन खां पोइ जेकी ख़ूबसूरती आहे हुन ते असीं डिस्कस कंदासीं इंशाअल्लाह। त शिराज़ तव्हांखे वेलकम चऊं था असीं, शिराज़ अली मीराली। थैंक यू फर्स्ट ऑफ ऑल। ऐं दिलि जी गहराइण सां छो जो हमेशह जिथे जॾहिं बि मां केटीएन ते ईंदो आहियां ऐं तव्हां एतिरी तारीफ़ कई स्टार्टिंग में ई त हाणे मां पाण कंफ्यूज़ थी वियो आहियां त चवां छा मां। अच्छा, न तव्हां इहे त न चयो जीअं जाज़ेब चवंदो आहे, मुंहिंजे पासे सां केरु वेठो त न आहे तानिया एतिरी तारीफ़ थी करे। न मां पाण ई ओके तव्हां इलाही गुड लुक आहियो। थैंक यू सो मच। असल में ॻाल्हि इहा हूंदी आहे, ॾिसण वारे जी नज़र हूंदी आहे। तव्हां पाण प्यारा हो त तव्हांखे मां बि प्यारो थो लॻां, ऐं जेके इख़्लाक़ियाती हवाले सां जेको सुठो कमु करे पियो, सुठो इंसानु आहे त हू मतिलबु वणी वेंदो आहे। जी जी। हाउ वाज़ गोइंग योर लाइफ, मतिलबु तव्हांजी ज़िंदगी कीअं पई गुज़रे? अल्हम्दुलिल्लाह, अप्स एंड डाउन्स थींदियूं रहंदियूं आहिनि लाइफ में। ऐं फ़िलहालु त असांजे स्टार्टिंग जो ॾींहं आहिनि ऐं स्ट्रगलिंग जा ॾींहं आहिनि, त काफ़ी टाइम खां को प्रोजेक्ट बि कोन्ह कयो आहे, लेकिन इनशाला हाणे कुझु टाइम में तमामु सुठा प्रोजेक्ट्स बि ईंदा ऐं उन सां गॾु एजुकेशन बि पंहिंजो टाइम ॾियूं था। बिल्कुलु। त इंशाल्लाह सुठी गुज़रे थी लाइफ। ग्रेजुएशन कंप्लीट कई आहे तव्हां? ग्रेजुएशन मूं कंप्लीट कोन्ह कई आहे, कंप्लीट थींदी हाणे थींदी। जी हा, छो जो आफ्टर लॉकडाउन खां बाद मतिलबु ड्यूरिंग लॉकडाउन में पढ़ाई खे, उन खां बाद जॾहिं ऑनलाइन क्लासिस हलंदियूं त मां पढ़ाई खे घटि टाइम ॾेई सघियो। जी हा, उन खां बाद वरी पंहिंजो म्यूज़िक ते घणो फोकस थी वियो पंहिंजो, त इंशाल्लाह हाणे पढ़ाई खे बि टाइम ॾियूं था इंशाल्लाह। अच्छा, जेके न्यू प्रोजेक्ट अचनि था हुन बाबति असीं ज़रूरु ॻाल्हाईंदासीं, पर इहो ॿुधायो त मतिलबु मस्तु आहियो, ख़ुशि आहियो? जी अल्हम्दुलिल्लाह, बिल्कुलु ठीकु। अच्छा, शिराज़ सां जॾहिं मुंहिंजी ॻाल्हि थी व्हाट्सअप ते त शिराज़ चयो त मां हिन दफ़े हिकु नयो शिराज़ तव्हांजे साम्हूं ईंदमि। जी, उहो नयो शिराज़ कहिड़ो आहे जेको मां न ॾिठो? वैसे हिकिड़ो ट्रेंड हले थो जिथे किथे 2.0 जे मतिलबु थिए थो ईअं, पर मां थी वियो आहियां 4.0। कोशिशि कई आहे जेके मिस्टेक्स कयूं आहिनि या जेके पंहिंजा पास्ट में जेके मूंखे प्रोजेक्ट्स में कुझु ग़लतियूं थियूं त उन्हनि हवाले सां मूंखे सिखिया ॾाढी मिली आहे। त हाणे मां जेको बि प्रोजेक्ट कयां थो या को बि स्टेप खणां थो त मतिलबु सोची सम्झी करे, ऐं कोशिशि इहा आहे त बहितर खां बहितर थिए उहो। बहितर खां बहितर। जेको महिनत कंदड़ इंसानु हूंदो आहे न, हुन जी तवजा पंहिंजी ग़लतियुनि ते ई हूंदी आहे। जी हा, जी हा। पोइ पंहिंजी ग़लतियुनि खे कढी पोइ हुन कम खे बहितर ज़रूरु कंदो ऐं बहितर करे बि सघंदो आहे। अच्छा शिराज़, सवालनि खां स्टार्ट कजे या ईअं चट हलंदी रहे? जीअं तव्हांखे मुनासिब लॻे। चिट लाइ बि तयारु आहियूं ऐं सवालनि जे लाइ बि। छो त मूं वटि नाला इलाही आहिनि ऐं टाइम तमामु घणो मुख़्तसिर हूंदो आहे हिन प्रोग्राम जो, त मुंहिंजी कोशिशि हूंदी त 1 बाय 1 असीं पर्चियूं बि कढूं, मतिलबु नाला बि कढूं ऐं पोइ लाइफ जे बारे में बि डिस्कस कंदा रहंदासीं। त तव्हां प्लीज़ थोरी महिरबानी कयो, स्टार्टिंग में ई हिकिड़ो नालो अची वञे। स्टार्टिंग में ही नालो, कोशिशि इहा आहे त पीर अमजद साहब। ओहो, पीर अमजद साहब। अच्छा जी। छा चवणु चाहींदो इन्हनि जे बारे में, कहिड़े क़िस्म जा इंसान आहिनि, तव्हांखे कीअं लॻंदा आहिनि? पीर अमजद साहब सां मुंहिंजी जस्ट हिकिड़ो टाइम में मुलाक़ात थी, ऐं छो जो वरी हुन सां कॉल ते मुंहिंजी ॻाल्हि थी उन्हनि सां, ऐं काफ़ी मोटिवेट कयो मुंहिंजे कम जे हवाले सां। मूंखे यादि आहे 2 साल अवल मुंहिंजो हिकिड़ो मतिलबु कंहिं शो जे हवाले सां मुंहिंजो अचणु थियो हुयो,
पर जाम मोहब्बती इंसान आहिनि, काफ़ी मूंखे मोटिवेट कयूं ऐं मुंहिंजे प्रोजेक्ट्स जे हवाले सां मुंहिंजी आवाज़ खे काफ़ी सराहियूं, चयूं यार आवाज़ तव्हांजी ॾाढी सुठी आहे ऐं महिनत कयो इंशाल्लाह। महिनत कयो इंशाल्लाह। अच्छा, तव्हांजे जेकी अंकल आहिनि उन्हनि तव्हांखे सिंगिंग जी सिख्या ॾिनी आहे? जी जी जी, थोरो उस्ताद रहमत awkward मीराली question साहब। आहे, जी पर तव्हां बाबा खां छो न सिख्या वरिती? उन्हनि वटि टाइम न हुयो या? जी जी, एक्चुअली तानिया जी बाबा साईं जी लाइफ एतिरी मतिलबु बिज़ी रही आहे ऐं हुननि जो कमु एतिरो रहियो आहे सिंध जे हवाले सां, बल्कि पूरे पाकिस्तान जे हवाले सां, त हू फैमिली खे टाइम घटि ॾेई सघिया। ऐं चाचू छो जो उस्ताद रहमत मीराली साहब वरी मां कुझु घणो ई उन्हनि सां कनेक्ट आहियां बचपन खां, मतिलबु असांजो मतिलबु चाचे ऐं भाइटे वारो रिश्तो न आहे, असांजो हिकिड़ो दोस्ती वारो रिश्तो आहे। त रहमत अली मीराली अव्हां चयो जेके चाचा आहिनि, तव्हांखे छा हुन में इलाही सुठो लॻंदो आहे त चाचा जी इहा शइ मां कॉपी कयां? चाचा जी वैसे त आवाज़ जी कॉपी मां बिल्कुलु न करे सघंदुसि। फर्स्ट ऑफ ऑल उस्ताद आहिनि मुंहिंजा चाचू। यादगिरियूं उन्हनि जो ई हुयो सॉन्ग? जी हाँ, यादगिरियूं एक्चुअली उन्हनि जो सॉन्ग आहे। जी हाँ, त इलाही सुठो ॻायो। ऐं तव्हां हाणे ॿुधायो सिंगिंग रियाज़ खे केतिरो टाइम ॾींदा आहियो? रियाज़ खे मां जेतिरी कोशिशि कयां, मतिलबु कोशिशि इहा हूंदी त रियाज़त खे ई टाइम ॾियूं। सही सही। जी हाँ। ऐं पास्ट में तव्हां केतिरा एल्बम हिन वक़्त ताईं करे चुका आहियो? मां एक्चुअली 3 एल्बम्स कया आहिनि ऐं उन खां बाद वरी मां तक़रीबन मूंखे 1.5 साल थी वियो आहे, मां पंहिंजे म्यूज़िक खे बि गैप ॾिनो आहे। सही सही। ऐं जीअं मां शुरू में तव्हां सां अर्ज़ु कयो त कोशिशि इहा आहे त माना बहितर खां बहितर करण जी कोशिशि कयां। ऐं इंशाल्लाह हाणे वरी कुझु सरप्राइज़ मुंहिंजा प्रोजेक्ट्स आहिनि जेके KTN ते ई रिलीज़ थियण वारा आहिनि। सही सही सही। ऐं अॻिते जे लाइ मतिलबु इहो सरप्राइज़ आहे? जी हा, अच्छा, तव्हांखे ख़बर आहे त टिकटॉक जो ज़मानो आहे? जी हा। ऐं मां घणे भाङे तव्हांजे बाबा साईं जी कलाम ते, शमन अली मीराली जे कलाम ते ई मां टिकटॉक ठाहींदी आहियां, तव्हांखे ख़बर आहे? जी जी बिल्कुलु, मां तव्हांजी वीडियोस ॾिसंदो आहियां माशाल्लाह। ऐं तव्हां छा बल्कि बाबा साईं जा त जेके ओल्ड सॉन्ग्स आहिनि, असांजी बि कोशिशि हूंदी आहे त उन्हनि ते छो जो वायरल वीडियोस ज़्यादातर उन्हनि जा ई सॉन्ग्स आहिनि, त हिन जे करे तव्हांजी वीडियोस बि माशाल्लाह तमामु ज़बरदस्त हूंदियूं आहिनि, सुठियूं हा, मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे त मां घणो करे उन्हनि जे सॉन्ग्स ते मूंखे इलाही अलॻि ऐं डिफरेंट लॻंदा आहिनि उन्हनि जा कलाम। ऐं शाइरी उन्हनि जी इलाही सुठी हूंदी आहे। शाइरी बि सुठी हूंदी आहे, गायकी जे हवाले सां काफ़ी डिफरेंट कमु रहियो आहे उन्हनि जो। ऐं तव्हां त शायदि बाबा सां मॉडलिंग बि कई आहे KTN जे हिकिड़े प्रोजेक्ट ते। मुंहिंजो कमु सुठो रही चुको आहे उन्हनि सां, बिल्कुुलु। ऐं तव्हां ॿुधायो तव्हांखे शाइर कहिड़ो पसंदि आहे? सिंध में त इलाही सारा सुठा शाइर आहिनि। सूफ़ीज़म जे हवाले सां ॾिसिजे त लतीफ़ साईं, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई साहब रहमतुल्लाह अलैह, ऐं सचल साईं। उन खां बाद वरी जेके दुनियावी हवाले सां जेके असांजे कम जे हवाले सां आहिनि, उहे त काफ़ी सारा आहिनि, खोड़ सारा आहिनि जेके असांजा सीनियर्स बि आहिनि जिन बाबा साईं सां कमु कयो आहे, चाचा साईं वारनि सां कमु कयो आहे। त असांजी जनरेशन में थोरी डिफिकल्टीज़ थिए थी असांखे, त कोशिशि इहा आहे त माना उन तरीक़े जो मयारी कमु करण जी कोशिशि कयूं था असां। अच्छा, तव्हां स्टार्ट वरितो, तव्हां बि, मुंहिंजो ख़्यालु आहे जेसि ताईं मूंखे ख़बर आहे त सूफ़ीज़म खां तव्हां स्टार्ट कयो? जी हा, मां सूफ़ीज़म खां स्टार्टअप वरितो हुयो ऐं कोशिशि बि हुई, छो जो बचपन में जॾहिं स्कूल में हुयासीं असां, त मां परफॉर्मेंस कंदो हुयुसि त ज़्यादातर नात ख़ानी ते हमद बारी ताला जीअं थी वई, त आहिस्ता आहिस्ता वरी स्टार्टिंग वरी मां सूफ़ीज़म खां वरिती। त पोइ वरी मुंहिंजो ब्रदर आहे रियाज़ अली मीराली साहब, जेके असांजे प्रोड्यूसर बि आहिनि, त उन्हनि मतिलबु बाबा सां मतिलबु ॻाल्हि ॿोल कई मुंहिंजे हवाले सां, त बाबा साईं त शिराज़ जो हिकिड़ो दुनियावी हवाले सां बि एल्बम कयो वञे, जंहिंजे लाइ मां बिल्कुलु बि प्रिपेयर कोन हुयुसि, छो जो मुंहिंजे लाइ हिकिड़ो डिफरेंट कमु हुयो, हिकिड़ो चैलेंजिंग कमु हुयो। त जॾहिं एल्बम थियो माशाल्लाह सुठी मोट मिली, सुठी फीडबैक मिली। अच्छा, जेके बि नाज़रीन मूंखे ॾिसनि था उन्हनि सां गुज़ारिश आहे त स्क्रीन जे हेठि नंबर तव्हांखे नज़र अची रहियो हूंदो, थोरो डिस्टर्बिंग आहे लाइन में, पर कोशिशि कयो तव्हां ट्राई कंदा रहो, नेट मिली वेंदी कॉल, ॻाल्हाईंदासीं, तव्हांजे लाइ वेठा आहियूं। अच्छा शिराज़, सूफ़ीज़म जी ॻाल्हि कई तव्हां, त सूफ़ीज़म जे लाइ तबियत बि पोइ ओड़ी हूंदी आहे इंसान जी, त छा ॻाल्हि आहे त तव्हां सूफ़ीज़म जी तरफ़ वियो? उहो अंदरि में अहिड़ो चवंदो आहे न, उहो जेको नफ़ीस माण्हू आहे जेको सूफ़ीज़म खे पसंदि करे थो, त उहो तव्हांखे कीअं ख़बर पई त उहो नफ़ीस माण्हू मुंहिंजे अंदरि आहे? असल में तानिया जी, तव्हांजो जेको सुवालु आहे मुंहिंजे लाइ इलाही डीप आहे, छो जो सूफ़ीज़म खे सम्झण जे लाइ उमिरि लॻी वेंदियूं आहिनि माण्हुनि जूं। त मुंहिंजो ईअं चाह रहियो, छो जो बचपन खां मां जीअं तव्हांखे अर्ज़ु कयो त सूफ़ीज़म ते वधीक बाबा साईं रियाज़त कराईंदा हुया, उहे कलाम जेके लतीफ़ साईं जा हुया, उन हवाले सां मूंखे वरी जेके यादि हुया, त इन जे करे मां वरी स्टार्टअप वरितो। अच्छा, हाणे वरी जीअं असांजी एज जे हवाले सां जीअं वॾा थियूं था, त असांखे ख़बर थी पए। जी ॻाल्हि मां कटियां थी, कॉलर्स लाइन ते आहिनि, हिकु त ॾुखी ॻाल्हि थी मिले, तव्हां सां त कचेरी हलंदी रहंदी। हेलो एंड अस्सलाम वालेकुम। अदा तव्हां पंहिंजी टीवी जो वॉल्यूम घटि कयो प्लीज़।
दीदी वॉल्यूम घट कयो असां बि तव्हां ॿुधायो। जी जी सर, हाणे ॿुधायो कीअं आहियो? ठीकु आहियो? तबीयत सही आहे? ठीक ठाक अल्लाह पाक का शुक्र है। आप सुनाओ। अल्हम्दुलिल्लाह। कैसा लग रहा है आपको? सर आपका प्रोग्राम जो है ना बिल्कुल सही चल रहा है। सही। क्या कहना चाहेंगे? कलाम सॉन्ग बुझना चाहेंगे मुमताज मौले का। ममताज़ मौलाई का इंशाल्लाह आपको ज़रूर सुनाएंगे। कल्चर डे के हवाले से एक ही है हमारे पास ममताज़ मौलाई का, इंशाल्लाह आप तक ज़रूर पहुंचाएंगे। और कुछ कहना चाहेंगे? अभी सुनाओ। अभी सुनाते हैं। अभी कैसे सुनाएं? बातें ख़त्म कर दें और आपको सॉन्ग लगा दें। सुनाते हैं, थोड़ा इंतज़ार, सब्र। ज़िंदगी में सब्र ज़रूरी है। और क्या कहना चाहेंगे? ओके, थैंक यू सो मच। तव्हां कॉल कई ऐं लख थो राइता आहियूं तव्हां कॉल कंदा आहियो ऐं यादि रखो था, मतिलबु त प्रोग्राम खे ॾिसो था। अच्छा, पब्लिक ऑन डिमांड माना चयूं त हाणे जो हाणे ॿुधणो आहे असांखे। हाँ, कॾहिं कॾहिं जज़्बाती माण्हू थी वेंदो आहे, पर हर शइ लेवल सां सुठी लॻंदी आहे। मां जीअं सूफ़ीज़म जी ॻाल्हि पई कयां जी हा, त कंटिन्यू। सूफ़ीज़म जे मां इहो अर्ज़ु कयुमि त छो जो रियाज़त असांजी घणी उन्हनि सॉन्ग्स ते हली, छो जो मां नंढो हूंदोसि त बाबा साईं उन्हनि ते घणो रियाज़त कराईंदा असांखे, मूंखे वॾे ब्रदर खे, त इन जे करे। पर हू जेके शाइरी आहिनि मार्फत वारी शाइरी, उहा असांखे सम्झण में मतिलबु काफ़ी टाइम लॻंदो। हाणे मूंखे रियलाइज़ थो थिए उहो जेको कमु आहे उन में वाक़ई उन ते रियाज़त आहे काफ़ी, उनखे सम्झणु घुरिजे उहो शाइरी अदबी अल्फाज़ आहिनि जेके। पोइ हाणे अवामी शाइरी करे तव्हांखे कीअं महसूसु थियो? अवामी शाइरी करे त बिल्कुलु फ्लो महसूसु थिए ऐं सुठो, मतिलबु के छा फीडबैक आयो? सुठो आयो। मुंहिंजे पहिरें एल्बम में त मूंखे काफ़ी सुठी मौट मिली, उन खां बाद वरी जेको सेकेंड एल्बम कयुमि मां उन में बि काफ़ी, ऐं हाणे त वरी काफ़ी टाइम खां माण्हू, छो जो मां एल्बम कयो कोन आहे, साल ॾेढ साल तक़रीबन मूंखे थी वियो आहे, त माण्हुनि जी काफ़ी कोशिशि ख़्वाहिश आहे त मुंहिंजो एल्बम अचे। तव्हांजो एल्बम अचे। एल्बम खां यादि आहे त उहो कहिड़ो कलाम आहे जंहिं अव्हांजी सुञाणप ठाही? उहे त ॾिसो मुंहिंजा बि इलाही सारा प्रोजेक्ट आहिनि, पर चंद प्रोजेक्ट आहिनि जिथां मुंहिंजी सुञाणप थी। तव्हांजो अहिड़ो कहिड़ो सॉन्ग हुयो जितां तव्हांजी सुञाणप थी? मुंहिंजो सॉन्ग हिकिड़ो तमामु ख़ूबसूरत सॉन्ग आहे, माण्हू ईंदा आहिनि पेरनि सां, असां अखिड़ियुनि सां ईंदासीं। रियली? जी हा, हीउ सॉन्ग मुंहिंजो काफ़ी वायरल बि वियो ऐं हिन ते काफ़ी मीम्स बि ठहिया हिकिड़े हवाले सां, मतिलबु अखियुनि सां कीअं ईंबो आहे। पोइ एक्चुअली ही ॾाढी डीप शाइरी आहे, अदबी अल्फाज़ आहिनि हिन जा। मां शायदि हिन जी गहराई खे महसूसु करे सघां थी। मतिलबु असां चवंदा आहियूं न त अखियुनि सां ईंदासीं, अखिड़ियुनि ते कुर्ब सां ईंदासीं, त उहो एक्चुअली हिन जी मायना आहे। ऐं सिंध मतिलबु कुर्ब, प्यार, महिमान नवाज़, निमरत, आजिज़ी। कॉलर्स लाइन ते आहिनि, जेकॾहिं तव्हां इजाज़त ॾियो त खणो। बिल्कुलु बिल्कुलु। हेलो एंड अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। तानिया खान शायद खुशा खैरा। अल्हम्दुलिल्लाह। तव्हां कीअं आहियो? ठीकु आहियो? तबियत सही आहे? ॿुधायो खैर लॻो पियो न। तव्हां ॿुधायो तव्हांजो प्रोग्राम माशाल्लाह तमामु सुठो थो हले, मतिलबु ॾिसी रहिया आहियूं असां। महिरबानी कुर्ब लख थोरा। मौसम में इलाही थधि आहे, हवाऊं थधियूं हलनि थियूं, तव्हां ताईं पुॼियूं? हा सर, हवाऊं थधियूं हलनि थियूं। सही पंहिंजो ख़्यालु रखो था? जी सर। मां चयो पंहिंजो ख़्यालु रखो पिया? जी सर, पंहिंजो ख़्यालु रखो था, तमामु पंहिंजो ख़्यालु रखो सर। महिरबानी। शिराज़ अली मिराली असां सां गॾिजी आहिनि, छा चवणु चाहींदो उन्हनि खे? को फरमाइश? तमामु बहितरीनु सर, शुक्र आहे असां अहिड़े माण्हू तमामु बहितरीनु नमूने सां ॾिसी रहिया आहियूं। अच्छा, असीं थैंकफुल आहियूं अव्हां जा, अव्हां कॉल कई। महिरबानी लख थोरा तव्हांजा, तव्हां कॉल कई। जी शिराज़, कॾहिं को फैन मिलियो अहिड़ो जेको चवे त शिराज़ प्लीज़ हिकु फ़ोटो? नहीं, उहे त टिकटॉक जे लाइ माण्हू चवंदा आहिनि, पर कॾहिं किथे फाथल हुजो तव्हां त तव्हां जान छॾायो, तव्हां वञण जी कोशिशि कयो, छो त महफ़िल्स थींदियूं आहिनि अहिड़ियूं, त तव्हां तंग थी विया हुजो त यार हाणे बसि कयो प्लीज़, मूंखे वञणु ॾियो। न, एक्चुअली तंग मां कोन थियो आहियां इन हवाले सां, त को टिकटॉक मूंसां गॾु ठाराइणु चाहे या पिक्चर वग़ैरह को चवंदा आहिनि, काफ़ी डिमांड हूंदी आहे, ऐं किथे बि मुलाक़ात थींदी आहे, ड्यूरिंग शो में बि असांखे प्रोग्राम वग़ैरह कंदा आहियूं। मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे, प्राउड थींदो आहे मूंखे। मां कॾहिं कॾहिं ईअं चवंदो आहियां त मां शायदि हिन शइ जे क़ाबिल न आहियां। इहा हिकिड़ी वॾी ज़िम्मेदारी आहे त तव्हां सां को पिक्चर बि कढाए थो, या छो जो आर्टिस्ट जी इहा ई कोशिशि हूंदी आहे त आवाम हुनखे पसंदि करे, हुनजे कम खे सराहे। हा, हिकिड़ी शइ आहे त जेके असांजा परस्तार आहिनि, समटाइम्स ईअं थींदो आहे त असांखे कॉल्स वग़ैरह कंदा आहिनि, वीडियो जी डिमांड कंदा आहिनि, त असांखे बर्थडे जी वीडियो खपे तव्हांजी, ऐं कुझु मसरूफ़ियात जी वजह सां असां उन्हनि खे रिप्लाई न ॾेई सघंदा आहियूं, या कुझु अहिड़ो थी वेंदो आहे। हाणे रिप्लाई ॾियो, कलर्स लाइन ते आहिनि। हा, उहो ॾुख जो इज़हार कंदा आहिनि त यार तव्हां में एटीट्यूड आहे, हालांकि अहिड़ी ॻाल्हि न आहे। अच्छा, एटीट्यूड ते ॻाल्हाईंदासीं, कॉलर्स लाइन ते आहिनि। हेलो एंड अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। आवाज़ ॿुधल थी लॻे, कीअं आहियो? ठीकु आहियो? तबियत सही आहे? शुक्र अल्हम्दुलिल्लाह। तव्हां कीअं आहियो? तानिया खान ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह। छा चवणु चाहींदो?
माशाल्लाह तव्हांजो प्रोग्राम ॾाढो असां ॾिसंदा आहियूं ख़ुशीअ सां। बसि असीं तव्हांजे लाइ वेठा आहियूं। हा जेको आहे सो मुंहिंजी नंढड़ियूं आहिनि ॿ, उहे जेको आहे सो तव्हांखे ॾाढो शौक़ सां ॾिसंदियूं आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु, महिरबानी। हिकिड़ी जो नालो इकरा आहे, ॿिए जो सना आहे। ठीकु आहे, सना एंड इकरा। तव्हांजो हेॾे इस टीवीअ ते तव्हां कोन थो आवाज़ अचे। तव्हांजो आवाज़ मुंहिंजो आवाज़ तव्हां ताईं नथो पुॼे? वालेकुम सलाम। थोरो लेट थो आवाज़ वञे। इकरा एंड सना, थैंकफुल आहियूं तव्हांजो, तव्हां मूंखे ॾिसंदा आहियो। मूंखे ख़ुशी महसूसु थींदी आहे, जीअं शिराज़ चयो त ख़ुशी महसूसु थींदी आहे, असांखे बि ख़ुशी महसूसु थींदी आहे। त सॉन्ग जी तरफ़ वञूं शिराज़, पोइ वापसि ईंदासीं। अॼु इलाही नॉर्मली कैजुअली घर में वेठा आहियूं, ईअं फील करिणो आहे। ठीकु आहे, नासिर सॉन्ग जी तरफ़ ईंदासीं, पोइ बि अव्हां जी ख़िदमत में हाज़िर रहंदासीं। असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक। एक बार ॿीहर तव्हां सभिनीनि खे भलीकार चवंदासीं द लेट नाइट शो विद तानिया खान। तानिया खान अव्हांखे नज़र अची रही हूंदी KTN जी TV स्क्रीन ते। हेठि नंबर बि यकीनन अव्हां सभिनीनि खे नज़र अची रहियो हूंदो, सो मिलायो ऐं ॻाल्हायो। शिराज़ अली मीराली असां सां गॾिजी आहिनि, उन्हनि सां कचहरी हले पई, उन ई सिलसिले खे कंटिन्यू कंदासीं। पर पहिरां आउं चवंदसि त प्लीज़ मूंखे पर्ची खणी ॾियो, पाण नालो पढ़ंदसि। ॾिसां जी केरु आहे, दिलि धक 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 धक। हाणे हिन जी का किनी ॻाल्हि ॿुधाइणी आहे, तारीफ़ ई नाहे करणी। ओ माय गॉड, छा चवां, छा कजे। काशिफ़ अगाणी जी मतलब बैड का बि बैड शइ तव्हां जेको एक्सपीरियंस हिननि सां रहियो हुजे कम जे दौरान, उन में बिल्कुलु रहियो ऑकवर्ड शइ लॻी हुजे। काशिफ़ भाई सां बिल्कुलु मुंहिंजो रहियो आहे, ऐं मतिलबु उनखे बैड नथो चई सघां। मुंहिंजे लाइ हिकिड़ो लेसन हुयो, त मूंखे शो ते घुरायो, लेकिन मां थोरो लेट थी वियुसि, त हुन ते मूंखे थोरी ट्यूशन ॾिनी हुई। सही वारी बैड वारी। चलो ईअं बि थींदो रहंदो आहे, मतिलबु ईअं सीनियर ख़बर कीअं पए त सीनियर। जी हा, बिल्कुलु बिल्कुलु। त तव्हांखे उन्हनि जे सॉन्ग्स में कहिड़ो सॉन्ग वणंदो आहे, जेकी उन्हनि सिंगिंग कई आहे, उन्हनि में का वणंदो आहे? काशिफ़ भाई जा सॉन्ग्स त सभई सुठा आहिनि, सभई तमामु बहितरीनु सुठो निभाईंदा आहिनि। बल्कि हिकिड़ो सॉन्ग त रिमेक बि कयो अथऊं, ही असीं ज़िंदगी, बाबा साईं वारो, हू बि सारो, सभई सॉन्ग सुठा आहिनि उन्हनि जा, सभी तव्हांखे वणंदा। हा बिल्कुलु। अच्छा, तव्हांखे छा थो लॻे काशिफ़ सर खे उहो लेवल, उहो मक़ाम मिली सघियो जेतिरी उन्हनि जी आवाज़ हुई, या जेतिरो सुठो ॻाईंदा आहिनि? तव्हांखे एज़ अ सिंगर मां पुछां थी, उहे बि सिंगर आहिनि, तव्हां बि सिंगर आहियो। एज़ अ सिंगर ई मां ॻाल्हि कयां थो, काशिफ़ भाई जी तमामु प्यारी आवाज़ आहे, एज़ अ प्लेबैक सिंगर वारी आवाज़ आहे उन्हनि जी, ऐं हू मुतमइन आहिनि उन्हनि जे, बल्कि जेतिरो उन्हनि कमु कयो आहे बहितरीनु कमु कयो अथऊं, ऐं हू पाण बि मुतमइन आहिनि। उर्दू में बि उहे तमामु सुठी सिंगिंग। हा हा बिल्कुलु, मां उहो ई चवां थो, मतिलबु बॉलीवुड सॉन्ग्स काफ़ी सुठा ॻाईंदा आहिनि। हा। अच्छा जी, अक्सर तव्हांजे बाबा जे नाले खां तव्हांजी सुञाणप शमन अली मीराली खां तव्हांजी सुञाणप थींदी आहे, पर आउं चाहियां थी त अॼु शिराज़ मूं सां गॾिजी आहे, मां शिराज़ जे बाबा खे ऐड न कयां विच में, शिराज़ सां ई ॻाल्हायां, त तव्हां, मां अगरि ईअं कयां त बुरो त न लॻंदो? न बिल्कुलु सुठी ॻाल्हि आहे। तव्हांजी पंहिंजी सुञाणप आहे, तव्हांजी पंहिंजी महिनत, बिल्कुलु हर कंहिंजी पंहिंजी पहचान आहे। ऐं अगरि ॻाल्हि कजे इन हवाले सां, त मां पंहिंजे बाबा साईं जे नाले सां सुञाणे वञा थो, त इन में बि का ख़राबु ॻाल्हि न आहे, छो जो असां पंहिंजे पीउ माउ जे नाले सां ई सुञाणे वेंदासीं न। मतिलबु असांजो आइडेंटिटी कार्ड जेको हूंदो आहे, उन में असांजे पीउ जो नालो हूंदो न। पर कम जे हवाले सां इहा मुंहिंजी कोशिशि रही आहे त मां थोरो डिफरेंट कमु बि कयां, ऐं इहा ई कोशिशि रही आहे त माना कुझु पंहिंजी तरफ़ां ईअं कयां त हू बि मतिलबु प्राउड फील करें। हा, त शिराज़ जो बाबा जी शमन, हा, ईअं न थिए त शमन जो पुटु। जी जी जी, हिन शइ, हिन एहसास खे आउं सम्झी सघां। जी हा बिल्कुलु। शिराज़ ॿियो ॿुधायो, मुंहिंजो ख़्यालु आहे त कुझु सवालनि जी तरफ़ वञिजे, या तव्हां थोरो गुनगुनाए असांखे कुझु ॿुधाईंदा? जीअं तव्हां चवंदव। अॼु तव्हांखे कुझु यादि अचे त को शाइरी मूंखे ॾिसी सॉन्ग्स जे हवाले सां? हा बिल्कुलु, तव्हांखे ॾिसी त इलाही तमामु ख़ूबसूरत सॉन्ग्स यादि अची विया मूंखे। चलो जी, ॿुधायो पोइ। अच्छा, ही सॉन्ग मां तव्हांखे डेडिकेट कयां थो। अच्छा, यू आर डेडिकेट फॉर मी।
तूं जो हुक्म खपे सोहणा साईं, तोता घोर कबी जिंद जान, ही गुलाम ला मलिक चवे, तोता थींदा सी कुर्बान। ओ महबूब तुझो जे हुक्म थिए, महबूब तुझो जे हुक्म थिए, असीं हिकदम हाज़िर थींदासे। माण्हू ईंदा हिन पेरन सां, असां खिड़िन सां ईंदासे। माण्हू ईंदा हिन पेरन सां, असां खिड़िन सां ईंदासे। ही सॉन्ग तव्हांखे डेडिकेट कयो। तव्हां मूंखे डेडिकेट कयो, पर हिन सॉन्ग ते मीम्स इलाही ठहियूं आहिनि, त प्लीज़ हुन मीम जो हिस्सो मां थियण हू जेके मीम्स ठहिया आहिनि उहे उन्हनि ते छॾियो। तव्हांखे सॉन्ग पसंदि आयो? तव्हां जॾहिं मूंखे इनवाइट कयो शो जे हवाले सां, पसंदि आयो, इंतहाई पसंदि आयो ऐं इलाही पंहिंजाई फील थिए थी तव्हां सां गॾिजी वेही। पंहिंजा ई माण्हू कॉल ते बि आहिनि। बिल्कुलु। हेलो एंड अस्सलाम वालेकुम। बिल्कुलु ठीकु, अदा आहियो, अदी आहियो, केरु आहियो? थोरो मथे ॻाल्हाईंदो त ख़बर पइजी वेंदी। हा, आवाज़ अचे पियो, तव्हांजो आवाज़ असां ताईं अचे थो। छा चवणु चाहींदो प्रोग्राम जे हवाले सां? अभी तव्हांजो प्रोग्राम बहुत तमामु सुठो प्रोग्राम हले थो, ॾिसी रहिया आहियूं। असां बि कॉल कयोसीं, असांखे हाणे अधीअरे में असां बि कॉल कयूं। असांखे हिकिड़ो गानो ॿुधणो हुयो। जी जी, हुकुम कयो। कहिड़ो? सलमान फ़क़ीर जो को गानो हलायो वञे त महिरबानी। कंहिंजो कंहिंजो कंहिंजो? सलमान फ़क़ीर। सही 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 सही, ठीकु ठीकु। अच्छा, ऐं ॿियो छा चवणु चाहींदो हिन खां अलावा? हिन खां अलावा चवंदा तमामु कठिन बहितरीनु चैनल, असां सिंधी सकाफ़त जो बहितरीनु चैनल आहे। अल्लाह सां हिनखे तरक़ी ॾे ऐं असांजे सिंधियुनि माण्हुनि खे तरक़ी ॾे, अॻिते अचनि। अच्छा, ही जेकी द लेट नाइट शोज़ थींदा आहिनि, मुख़्तलिफ़ होस्ट हूंदा आहिनि हिन में, त तव्हां बाक़ियुनि जा बि शोज़ ॾिसो था न? जी जी, सही, महिरबानी तव्हांजी। तव्हां KTN जे प्रोग्राम्स खे ॾिसंदा आहियो, लाइक कंदा आहियो ऐं KTN TV खे लाइक कंदा आहियो। KTN TV तव्हांजे पंहिंजे चैनल आहे ऐं शिराज़ तव्हांजो KTN सां साथ इलाही ड्रिगो आहे। ऐं यादगार ॻाल्हि को ॿुधायो KTN जे हवाले सां। KTN जे हवाले सां यादगार इहो आहे त मुंहिंजा सुठा मोमेंट्स गुज़रिया आहिनि हमेशह। जॾहिं बि मां हिते परफॉर्म कयो आहे या शो ते मुंहिंजी जॾहिं बि मूंखे घुरायो वेंदो आहे त मां ॾाढो इंजॉय कंदो, ईअं सम्झंदो आहियां मूं पंहिंजे घर में आयो आहे। बिल्कुलु, मूंखे बि ईअं फील थिए थो। अच्छा, पर्ची कढो जी, मूंखे ॿुधायो। ॾिसां तव्हां ॾिसंदव? यस, मां ॾिसंदमि न। दिलि धक 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 तव्हांजो थिए। यार ईअं छो थियो? तव्हांखे छा थो लॻे केरु थी सघे थो? अचे कोई बि, पर हाणे जेको बि आयो आहे मां हुनजी बुराई कंदुसि। प्लीज़ ईअं न कजो। अच्छा, मूंखे फील थिए थो तव्हांजो नालो आहे शायदि। मां सोचियो त शिराज़ जे लाइ मां पंहिंजो बि नालो रखां ऐं तव्हां वाहिद उहो पहिरियों माण्हू आहियो जंहिंजे लाइ मां पंहिंजो नालो बि रखियो। ऐं छो त तव्हां बाइज़े इज़त आहियो। तव्हां इहो मुंहिंजे लाइ ॾाढी वॾी ॻाल्हि आहे। हाणे इहो बि ॿुधायो त तव्हांजी मां तारीफ़ कयां या बुराई कयां तव्हांजी? तव्हां बुराई कयो, प्लीज़ तव्हां बुराई कयो मुंहिंजी। बुराई कयां तव्हांजी? बुराई मां तव्हांजी इहा कंदुसि त ॾाढो बुरा आहियो। हाणे अगरि अच्छाई कयो त? अच्छाई कयो त तमामु घणा सुठा आहियो। अच्छा, त छा माण्हू छा चवंदा हुया मुंहिंजे बारे में? तव्हांजे बारे में? हा, चवंदा आहिनि गुस्से वारी आहे तव्हांखे शो में। न मूं जेतिरो ॿुधो आहे, बल्कि जेके असांजे साथी आहिनि असांजा जिन खां बि ॿुधो आहे तव्हांजे बारे में तव्हांजी तारीफ़ ई कंदा आहिनि ऐं ईअं ई चवंदा आहिनि तमामु हंबल आहियो, सुठा आहियो। सुठा आहे। पोइ तव्हां ईअं छो चयो मेकअप रूम में त तव्हां अॼु मूंखे लॻे थो मां इम्तिहान में वेहंदमि? हा, जेॾी महिल तव्हां पर्चियूं पिया ठारायो न मूंखां ईअं लॻे पियो त मां शायदि मुंहिंजी टेस्ट आहे, शायदि मुंहिंजो एनुअल एग्ज़ाम आहे अलाए छा। हा, मूंखे लॻो शायदि तव्हां अहिड़ो कुझु ॿुधो हूंदो मुंहिंजे बारे में। अच्छा, जेकी अॼुकल्ह अवामी शाइरी थिए थी, जेकी ही थोरी वर्गल क़िस्म जी शाइरी थिए थी, मूंखे त बिल्कुलु बि नथी वणे, पर तव्हांजो हिन बाबति छा चवणु आहे? तानिया जी, मां हक़ीक़त ॿुधायांव शाइरी जे हवाले सां त जेको मां पंहिंजी म्यूज़िक खे गैप ॾिनो आहे, मेन पर्पस हुनजो मेन रीज़न इहो ई आहे शाइरी जो। छो जो मां चवां थो डिफरेंट कमु थिए, आम कमु जेको लोकल कमु हले थो उनजी लाइफ बि एतिरी कोन थी रहे। तव्हां टिकटॉक जी ॻाल्हि कई,
तव्हां टिकटॉक ते ॾिसो जेके पुराणा सीनियर सिंगर्स आहिनि उन्हनि जो जेको सदाबार कमु थियल आहे इंक्लूडिड माई फादर ऑल्सो, त उहे जेके सुठी शाइरी आहे न, सुठा सॉन्ग्स आहिनि, उहे ई वायरल था हलनि। त हीअ जेके अॼुकल्ह वारा सॉन्ग्स आहिनि, जीअं तव्हां ॻाल्हि कई त अजीब शाइरी आहे हुन में, उन्हनि जी लाइफ एतिरी रहे बि कोन्ह थी। त हाणे असांजी इहा कोशिशि आहे, जेके मुंहिंजा दोस्त आहिनि, जेके साथी आहिनि, उन्हनि खे मां इहो ई चवंदो आहियां त कोशिशि कयो, घटि कमु कयो पर सुठो कमु कयो। सुठो कमु कयो। जी हा, जेको लोकल वारी शाइरी आहे न उहो भरी पई आहे, उहो त तव्हां कुझु बि कयो राति की राति में तव्हां वायरल बि थी वेंदव। अच्छा, रोज़ राति में सुम्हंदा आहियूं, ॾींहं में ख़बर पवंदी आहे 10 खनि सिंगर अञा लॉन्च थिया आहिनि। हा, ये फील थींदो आहे त अलाए सिंगिंग दुनिया में सिंगिंग भरी पई आहे, मतिलबु सिंगर बि ऐं उन्हनि जो जेके सॉन्ग्स आहिनि, मां चवंदो आहियां अलाह माफ़ी ॾे, अजीब सॉन्ग्स आहिनि बसि। अजीब सॉन्ग्स आहिनि। जी हा। बहरहाल एतिरा सिंगर्स अचनि त तव्हांखे नथो लॻे त हाणे अॻिते चैलेंजिस आहे कुझु? अगरि इन तरीक़े जा सॉन्ग्स आहिनि त पोइ असांजे लाइ वॾी चैलेंजिंग वारी ॻाल्हि आहे। असां हिन में गिरण बि न चाहींदासीं। बिल्कुलु, कॉलर्स लाइन ते आहिनि। हेलो एंड अस्सलाम वालेकुम। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी, कह रही किथां? अरे ख़ुश आहियो? अल्हम्दुलिल्लाह ठीक। तव्हां ॿुधायो कीअं आहियो? ठीकु आहियो? खैर आदि के साथ सुमरे पगला ठरी मीरा का। ठरी सर्दी आहे हुते? ठरी मीरा का। हाँ हाँ, हुते सर्दी आहे ठरी मीरवार में? जी जी, असां शुरुआत ॾिसूं पिया। न, मां चयो हुते सर्दी आहे अदा? अभी सर्दी कल्ह खां वठी ॾाढी आहे, हूअं गर्मी ॾाढी। सही सही, बरसात भी थी हुई? जी, अभी रात में रसी हुई थधि। सही सही, बहितर। कीअं महसूस थिए थो असांजो ही शो ॾिसी? अभी वीआईपी सफ़ा माशाल्लाह प्रोग्राम असां शौक़ सां ॾिसूं पिया। ऐं शमन मिरालीअ जो अॼु पुटु शिराज साहब वेठो आहे। बिल्कुलु, शिराज वेठा आहिनि। को फरमाइश? हा बिल्कुलु, असां फेसबुक फ्रेंड जो दोस्त बि आहे। अच्छा, माशाल्लाह दा। फॉलो कंदा आहियो इन्हनि खे? जी जी अदी बिल्कुलु, असां हिन खां बाक़ाइदा फ्रेंड आहे फेसबुक ते। बाक़ाइदे फ्रेंड आहियूं, बाक़ाइदा। सही सही, बाक़ाइदा केतिरो बाक़ाइदा, इहो त शहराज ई ॿुधाईंदो। अच्छा, को फरमाइश हूंदी, को फरमाइश करणु चाहियो था? फरमाइश बसि तव्हां पंहिंजी फरमाइश ते को करां ॿुधाए छॾियो। अच्छा, सही, ठीकु आहे, बहितर। हाणे जेके बि कॉलर्स कॉल कंदा, मां उन्हनि खां शाइरी ज़रूरु ॿुधंदमि। मां पहिरां ई ॿुधायां थी, हिकिड़ो शाइर तव्हां यादि कजो, शाइरी यादि करे पोइ मुंहिंजे हिन शो में तव्हांखे ॿुधाइणी आहे। बहरहाल सॉन्ग जी तरफ़ वधूं? जी हा, बिल्कुलु। नाज़रीन, हाणे सॉन्ग जो टाइम थियो आहे। सॉन्ग खां पोइ बि असां सां गॾिजी आहियूं, असां सां गॾिजी रहिजो। वेलकम बैक नाज़रीन। सॉन्ग खां पोइ हिकु भेरो ॿीहर तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थी विया आहियूं। शिराज अली मिराली अञा ताईं बि असां सां गॾिजी आहिनि। पर्चियुनि जो सिलसिलो अञा ताईं बि जारी आहे, तव्हां बि असां सां गॾिजी रहिजो। अञा आहे कलाकु पूरो। त शिराज, हिकिड़ी पर्ची ॿीहर खणी मूंखे ॾिजो। बिस्मिल्लाह। पर तव्हां मूंखे ॾेखारे नथा न, ॿुधायो बि नथा, हाणे बुराई त करणु ॾियो न मूंखे। सही सां बुराई? अच्छा, सही आहे, सही सां बुराई कयो, बेशक करे सघो था, पर कोशिशि कजो तव्हां हथु हल्को रखो हिन माण्हू ते। अच्छा, सही आहे। तव्हां बुराई बि कयो, अच्छाई बि कयो, ॿई कमु। माण्हू आहे केरु? माण्हू आहे केरु, इहो त ॿुधाईंदासीं। फ़िलहाल दिलि धक धक करे वठे। रूबी अली। वो पीछे इंडियन ड्रामों के पीछे म्यूजिक लगता था ना, मैं वो वाला म्यूजिक जी। छा चवणु चाहींदो? अच्छाई। रूबी अली जी अच्छाई तमामु सुठी आहे। मतिलबु मुंहिंजो उन्हनि सां को कम जे हवाले सां एतिरी ॻाल्हि ॿोल कोन्ह थी आहे, ऐं हिकु ॿ चकर बसि मुंहिंजी मुलाक़ात थी आहे उन्हनि सां। तमामु सुठी आहे, बल्कि जेके मुंहिंजा कोलीग्स आहिनि उहे ॾाढी तारीफ़ कंदा आहिनि। मां बि तारीफ़ कंदी आहियां। हा, केयर टेकर आहे, मतिलबु फ्रेंड सां त एतिरो निभाईंदी आहे जीअं फैमिली वांगुरु आहे। बिल्कुलु, हिन में को शक न आहे। जेकी उहो दिलि में आहे उहा ई चहिरे जी आहे, हुन में डबल फेस न आहिनि। उहो इलाही हम्बल आहे, इलाही केयरिंग पर्सन आहे। असल में तारीफ़ तव्हां घटि मां घणी थी कयां। अच्छा जी, बुराई छो जो तव्हांजो वक़्तु गुज़रियो आहे न उन्हनि सां। यस, मुंहिंजी सीनियर आहे त मां इलाही रिस्पेक्ट ॾींदी आहियां उन्हनि खे। तव्हां ॿुधायो पोइ बुराई जी तरफ़ वधंदासीं। बुराई मां ॿुधायां? ऐं दिलि खोले ॿुधायो। ॾिसो, हिते का बि तव्हांखे लिक लका न आहे रखणो, को पर्दो न हुजे। मां सिधी ॻाल्हि ॿुधाईंदी, मुंहिंजे शो में वेठा आहियो। मतिलबु रूबी अली जेके प्रोजेक्ट्स कंदी आहे न, त मतिलबु थोरो इन शइ खे ॾिसी करे हले त पंहिंजी सिंध कल्चर जे हवाले सां। सही,
मतलब पोइ बाद में उहे प्रोजेक्ट्स करनि। अच्छा सही, जेके भी हू कम करे थी त थोड़ो सिंध के ॾिसी हले, ठीक आहे, बेहतर थी वियो। मुंहिंजा वार सही नथा थियनि, हिकिड़ो मिनट। अच्छा, सिंध जी ॻाल्हि कई त सिंध गवर्नमेंट जी तरफ़ां इलाही सिंगर्स खे जॉब मिलियूं आहिनि सिंगिंग में शायदि। जी 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 तव्हां जो बि नालो हुन में ॿुधो आहे त जी, मुंहिंजो नालो आहे, बल्कि मां कैंडिडेट आहियो आहियां हितां जो, ऐं मां क्लियर बि थी वियो आहियां, पास बि थी वियुसि मां अल्हम्दुलिल्लाह। ऐं तमामु वॾो हिकिड़ो सुठो कमु थियो सिंध गवर्नमेंट जे हवाले सां, छो जो सिंगर्स जी अगरि ॻाल्हि कजे या म्यूज़िशियन्स जी, त उन्हनि जो कमु काफ़ी डाउन थी वियो आहे। कॾहिं ॾिसो था वाक़ियात अहिड़ा था थी वञनि पंहिंजी इंटीरियर साइड में, त उते रोज़गार जे हवाले सां तमामु सुठो फ़ैसिलो आहे। ऐं ईअं बि न आहे, जेके पढ़ियल लिखियल सिंगर्स आहिनि असांजा, उन्हनि खे ई उहा जॉब मिली आहे। जी जी जी, काफ़ी वॾा नाला आहिनि। शनीला अली साहिबा आहे, तव्हांजी ग्रेजुएशन ते नो मुंहिंजी इंटर बेस ते। जी हा, हुननि जो इहो प्रोसेस हुयो त हू मैट्रिक ताईं जेके बि सिंगर्स आहिनि उन्हनि खे क्लियर करनि पिया, लेकिन असांजो 3 महीना पूरो प्रोसेस हलियो जामशोर में। मेन जेका उन्हनि जी ब्रांच हुई उहे सखर में हुई, त उते असां पहिरियां सिखिया वरितीसीं बाक़ाइदा। उते असांजा काफ़ी सीनियर उस्ताद हुया जेके असांखे ट्रेन पिया करनि। मतिलबु मेरिट वारो कमु थियो आहे, सुठो कमु थियो आहे। ऐं मां इंसाफ़ थियो आहे बिल्कुलु, ऐं मां ॾाढो ख़ुशि थियो आहियां। बल्कि दिलि सां हिकिड़ी दुआ बि आहे असां सभिनि आर्टिस्टनि जी, त हिकिड़ो सुठो कमु कयो अथऊं स्पेशली सिंध गवर्नमेंट जे हवाले सां। ऐं साईं सरदार शाह साहिबु उन्हनि जो ई कमु थियल आहे, उन्हनि जो कमु थियल, उन्हनि जी तारीफ़ पहिरां बि मां इलाही ॿुधी चुकी आहियां। म्यूज़िक लवर आहिनि बिल्कुलु इलाही। अच्छा, त कल्चर डिपार्टमेंट जे तरफ़ां तव्हांखे को प्रोजेक्ट मिलियो अहिड़ो जेको आउट ऑफ कंट्री हुजे? न, कल्चर डिपार्टमेंट जी तरफ़ां मुंहिंजो त को प्रोजेक्ट कोन थियो आहे, लेकिन कोशिशि इहा आहे त हाणे कुझु अहिड़ा प्रोजेक्ट्स थियनि जेके कल्चर जे हवाले सां थियनि। इंशाल्लाह हाणे गवर्नमेंट चेंज थी आहे, गवर्नमेंट जे करे शायदि में बि त हाणे कल्चर में इलाही बहितरी ईंदी ऐं सभिनी खे कमु मिलंदो। उन्हनि सां बि मां राब्ते में आहियां, उन्हनि मूंखे चयो आहे शिकायतूं त असां ॿुधियूं आहिनि, शिकायतूं बिल्कुलु असां ॿुधियूं आहिनि, मूंखे लॻे थो त हाणे उहे कुझु चेंज कंदा इंशाल्लाह। बल्कि मां सिंध जी न, ओवरऑल पंहिंजे पूरे मुल्क जी, पंहिंजे वतन जी ॻाल्हि कंदुसि त हाणे जेको वक़्तु आयो आहे त उहो सभिनि जे लाइ भलाई वारो थिए। सही सही सही। अच्छा, KTN ते जेको प्रोजेक्ट कयो था, जेको स्टार्ट थींदो, उहो छा ईद जे हवाले सां आहे या ईअं ई बसि नॉर्मली मूड थियो त करे वरितो? न न, हू ईद जे हवाले सां आहे ऐं सरप्राइज़ प्रोजेक्ट आहे। उन ते काफ़ी असांजी स्पेशली जानज़ेब अली साहिब, ही छा कंदा, हुन में मॉडलिंग कंदा, एक्टिंग कंदा, होस्टिंग कंदा? उहो हाणे डिपेंड उन्हनि ते करे थो, छो जो प्रोजेक्ट उन्हनि करायो। मल्टीपल आहिनि। जी हा, उहो त मतिलबु माशाल्लाह मल्टी टैलेंटेड आहिनि ऐं तमामु सुठो दोस्त आहे असांजो। स्पेशली मां उनजे लाइ जेके मां ॻाल्हि कंदुसि त मूंखे ईअं मोटिवेट कंदो आहे जीअं मां भाउ आहियां हुनजो, ऐं हमेशह मूंखे सराहियो अथई मुंहिंजे कम खे। त विच में अहिड़ो सीन बि थी वियो त मां पंहिंजे कम खां थोरो साइड थी वियुसि, जंहिंमें मूंखे वाहिद जानी आहे, जानज़ेब आहे, जंहिं मूंखे मोटिवेट कयो ऐं वापसि मूंखे पंहिंजी फील्ड जे अंदरि। जानज़ेब जी हिकु ॻाल्हि इंतिहाई ख़ूबसूरत आहे, हर टाइम हुनजे चहिरे ते खिल रहंदी आहे, हर टाइम मुस्कुराहट। तमामु प्यारो इंसानु आहे, तमामु सुठो दोस्त आहे असांजो, ऐं बल्कि अहिड़ो दोस्त आहे जो पंहिंजे दोस्त खे कंहिंखे मतिलबु गमज़दा नथो ॾिसी सघे। पोइते न धिकंदो, उनखे अॻिते ई बिल्कुलु। अच्छा, चवंदा आहिनि इरिटेट बि इलाही कंदो आहे, तंग बि ॾाढो कंदो आहे दोस्ती में सभिनि खे। ख़बर कीअं पए दोस्त आहे, इरिटेट न करे न। अच्छा, चवंदा आहिनि इहे माण्हू त जंहिंजे अंदरि में घणो तकलीफ़ हुजे, दुख हुजे, त उहो सदैव मुस्कुराईंदो रहंदो आहे। त तव्हांखे जानज़ेब में कॾहिं इहा फीलिंग्स आई त शायदि में बि अंदरि जो इलाही मुझियल आहे त तकलीफ़ जानज़ेब खे? हू माण्हुनि जे लाइ तकलीफ़ आहे, तकलीफ़ आहे। अच्छा, न न न, हू ख़ुशि आहे, ख़ुशि इख़लाक़ आहे, ख़ुशि मिज़ाज आहे, ख़ुशि इख़लाक़ आहे। ऐं मां चवंदुसि त असांजी जॾहिं फ्रेंड जेको असांजो सर्कल आहे, उन्हनि में सभिनि खां वधीक जोली बि आहे ऐं कोशिशि कंदो आहे त सभिनि खे खिलाए। असांखे बि इलाही खिलाईंदो आहे, मूंखे बि इलाही खिलाईंदो आहे जॾहिं मूंसां गॾिजी हूंदो आहे। तव्हां हीअ पर्ची ॾियो, पोइ हिन खां पोइ असीं सिधो वेंदासीं सॉन्ग जी तरफ़। ऐं छा नालो निकितो आहे, मुंहिंजो ख़्यालु आहे सॉन्ग हाणे बंदि करिणो पवंदो, मुंहिंजो ख़्यालु आहे शो मां उथिणो पवंदो, मुंहिंजो ख़्यालु आहे की ब्रेक वठिणो पवंदो, छो त नालो अहिड़ो आयो। नासरी, हाणे टाइम त नंढी शॉर्ट ब्रेक जो, ब्रेक खां पोइ बि मां जी ख़िदमत में हाज़िर रहंदासीं, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक
बैक वेलकम बैक नाज़रीन हिकु भेरो ॿीहर तव्हां सभिनीनि खे चवंदासीं भली कार द लेट नाइट शो विद तानिया खान में। तानिया खान के हिन वक़्तु तव्हां KTN एंटरटेनमेंट ते लाइव ॾिसी रहिया आहियो। KTN एंटरटेनमेंट जो फेसबुक ते फैन पेज बि आहे, हुते बि तव्हां फॉलो करे सघो था हिन पेज के। यूट्यूब ते चैनल भी है, उते यूट्यूब ते वञी करे सब्सक्राइब करे सघो था ऐं चैनल ते बेल आइकॉन के क्लिक करे जेकी भी वीडियोस ईंदी, जेकी भी इते शोज़ हलन था, जेकी भी ड्रामा हलन था KTN ते, उहा तव्हां ताईं पुजी वेंदा आसानी। ऐं KTN ते तव्हां ॾिसो था, महिरबानी तव्हांजी। बहरहाल शिराज़ अली असां सां गॾिजी आहिनि ऐं शिराज़ नालो निकितो हो जेको, उहो इम्तियाज़ लाशारी जो निकितो हो। मुंहिंजो ख़्यालु आहे त हिन खे स्किप कजे, अॻिते वधिजे। हाँ न ॻाल्हाइजे त, छो त हू इलाही वॾी पोस्ट ते हली विया आहिनि त मां अटकां थी। असांजे लाइ ख़ुशी जी ॻाल्हि आहे, बल्कि मुंहिंजे लाइ बि ख़ुशी जी ॻाल्हि आहे। भाऊ डायरेक्टर आहिनि हिन प्रोग्राम जा ऐं तमामु सुठी महिनत त ॾाढी थो करे, ॾाढी महिनत थो करे, घणी महिनत थी वई आहे। त हाणे हिन जे बारे में ऐं चवां त अच्छा ई कयो, बसि अच्छा ई त कई न हाणे न अञा कयो, मूंखे नथो मतिलबु मुंहिंजी ब्लेसिंग्स आहिनि हुन सां। माशाल्लाह भाउ आहे असांजो, दोस्त आहे ऐं फ्यूचर जे हवाले सां मां ब्लेसिंग्स आहिनि त ख़ुशि हुजे ऐं पंहिंजी कामयाबी माणे। सही। हाणे वरी पर्ची जी तरफ़ वधूं। बिल्कुलु, त पर्ची जी तरफ़ वधूं था ऐं नालो भी पढ़ंदासीं। ऐं अहिड़ी का पर्ची न आहे जंहिंमें इनाम हुजे मुंहिंजे लाइ। अहिड़ी आहे, हिते सिर्फ़ु बुराई वारी तव्हांखे ॾिनो। अच्छा, इनाम खां पहिरियों ई ॿुधायां थी, KTN तव्हांखे ॾिनो। मतलब कुरानदादी थींदी आहे न, उन पर्ची में कुछ इनाम हुजे। सही है, नोमान आपको देते हैं गिफ्ट में, ले जाइएगा पैक करके। हाँ, नोमान तो वैसे ही मेरे साथ है यार। हाँ बिल्कुल, दिल धक धक करे तो सभिनीनि जो। ऐं नालो भी इंतहाई ख़ूबसूरत आहे। खिल भोग मज़ाक जी त ॻाल्हि हले पई। हाणे तव्हां जल्दी सां इन्हनि जी का ॿ बुराई ॿुधायो। ॿ बुराइयूं? जी, जान ज़ेब अली जी बुराई कयां? ॿ बुराइयूं, हिकिड़ी बि न। इलाही इरिटेट कंदो आहे। अच्छा, मतलब दोस्त आहे पर दिलि न चवंदी आहे त हिन सां वधीक वक़्तु गुज़ारिजे। कुझु न जूं अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि, मां सीरियस मां सभिनि खे ॿुधाइण थो चाहियां इहो जान ज़ेब अली जे बारे में। कुझु शयूं हिन जूं अहिड़ियूं आहिनि त माण्हू तौबा करे त हिन जे साम्हूं न अचे। हाणे हू पाण सम्झे थो हिन ॻाल्हि खे। अच्छा, मूंसां ईअं कोन कंदा आहिनि, तव्हां वधीक न, तव्हां बर्दाश्त भी कोन करे सघंदा उहा शइ। अच्छा, तॾहिं चवे पियो त नहीं तानिया खान की कुर्सी पे नहीं बैठेंगे। अच्छा, ईअं अञा हिकिड़ी रहिजी वई आहे पर्ची, बुराई। मतिलबु इन खां अलावा ॿियो छा चवांसि त मां हुन सां मतिलबु कॾहिं एतिरो इरिटेट कंदो आहे त मां हुन सां रखां ई न। ॿियो छा? हींअर वॉच जी ॻाल्हि थिए पई, मां ॿुधां पई, विच में न ॻाल्हायो, मां चयो तव्हांजी पंहिंजी प्राइवेसी आहे। हा, मतिलबु हर शइ में मोटिवेट त कंदो, दादा हे तूं छा पाए आयो आहे यार, तूं हिते छा थो करे? अच्छा, मूंखे त ख़बर आहे हुनजी, इहो उनजो सीक्रेट आहे। जेको नओं असांजो जेको दोस्त आहे न, हू वीचारो ईअं सफ़ा मायूस थी वञे, छा कयो आहे, कहर करे रखंदो आहे। माण्हू जे ज़हननि ते अलाए छा असर पए। हा बिल्कुलु, पाणी थी वेंदो अंदरि। पाणी तव्हांखे चवे पियो त बॉडीगार्ड तव्हां सां गॾिजी हुजनि, घड़ी इलाही महांगी आहे। अच्छा जी, सिंगर न हुजो आहे त छा हुजो आहे? सिंगर न हुजां त मां क्रिकेटर हुजां। क्रिकेट जो मूंखे ॾाढो शौक़ु रहियो आहे बचपन खां, पर बचपन खां वरी पंहिंजी तरफ़ां ॻाल्हि कई, अगरि मां किथे टेस्ट ॾियणु वञा या मां किथे जॉइन कयां त मूंखे ख़बर आहे रिजेक्ट ई करे न हू। सही, बचपन में त इलाही शयुनि जो शौक़ु हूंदो आहे, पर बचपन में इश्क बि इंसान इलाही कंदो आहे। बचपन में न, मतिलबु हुन क़िस्म जो बचपन न, जंहिं क़िस्म जे बचपन जी मां ॻाल्हि कयां थी। बचपन इश्क करे थो सघे त तव्हां बि कयो हूंदो यकीन? हाँ बिल्कुलु, पंहिंजे पीउ मां सां कयो आहे बचपन में। अच्छा जी, ॻाल्हि खे वधाईंदासीं। पंहिंजी पसंदीदार तव्हांखे पंहिंजी पसंदीदार ॻाल्हि मतिलबु कहिड़ी लॻंदी आहे? पंहिंजी पसंदीदार आदत? पंहिंजी पसंदीदा इहा त मां पाण सां ॾाढो प्यारु कंदो आहियां, पंहिंजी रेस्पेक्ट ॾाढी कंदो आहियां, पाण सां प्यारु ॾाढो कंदो आहियां। ऐं पंहिंजे रूम में मिरर जे साम्हूं बीह करे चवंदो आहियां, यार तोखां सुहिणो कोई इंसानु आहे न दुनिया में, ऐं तूं तमामु सुठो इंसानु आहीं, तमामु सुरीलो आहीं। इन जो रीज़न आहे उहो इन जे करे त माण्हू मुंहिंजी तारीफ़ कोन कंदा आहिनि, इन जे करे पाण खे ई करणी पवंदी आहे। अच्छा, ये जेकी स्टार्टिंग में मां कई ना, ये क्लिप जेको आहे कटजो प्लीज, इम्तियाज़ काट देना। ये तारीफ जो मैंने की है ना, लगता है किसी काम की नहीं है। अच्छा, तव्हां तारीफ़ कई मुंहिंजी, थैंक्स अ लॉट। ऐं तव्हां बि ॾाढा सुठा आहियो, माशाल्लाह, ॾाढा ख़ूबसूरत आहियो। महिरबानी, ख़ुशि हुजो हमेशह। थैंक यू। पंहिंजी हिकिड़ी बुराई करणी आहे।
पंहिंजी बुराई मां कीअं थो करे सघां? प्लीज़ हिकिड़ी का बि तव्हांजी आदत तव्हांखे लॻे त इहा शइ न आहे मुंहिंजी सुठी आहे। लेज़ी आहियां मां काफ़ी, हा कम जे हवाले सां काफ़ी लेज़ी आहियां ऐं ॻाल्हि थोरी देरि सां सम्झ में ईंदी आहे मूंखे। सही सही, हींअर मुंहिंजी आवाज़ ऐं मुंहिंजी ॻाल्हि तव्हां ताईं पुॼे थी सही तरह, सम्झो था न? न मां ॿोड़ो न आहियां, मां चयमि ॻाल्हि सम्झ में देरि सां ईंदी आहे। कुछ छोड़ना पड़े तो क्या छोड़ेंगे अपनी लाइफ में, कंहिंखे स्किप करिणो पए, कढणो पए लाइफ मां धिकी करे, ईअं बाक़ाइदा। कंहिंखे कढिया मतिलबु छा? पाण एतिरियूं ग़लतियूं कयूं त भाउ कॾहिं कॾहिं थींदो आहे घर वारा मूंखे न कढी वेंदा आहिनि। आई लाइक इट सो डिफरेंट। अच्छा, अगर कंहिं जगह ते फासी वञो, ट्रैफिक में मैं बि कंहिं मुसीबत में, कंहिं परेशानीअ में, त सभ खां पहिरीं कॉल तव्हां कंहिं शख़्स खे कंदो? नालो रजिस्टर कराइजो ताकी असीं बि उनखे कयूं। ज़ाहिरी ॻाल्हि आहे कंहिं पंहिंजे दोस्त खे कंदुसि जेको मूंखे हेल्प आउट करे। अच्छा, ट्रैफिक में फासां त मां मतिलबु कंहिं अहिड़ी जॻह ते फासो त लॻे त हाणे हिते हेल्प जी ज़रूरत आहे कंहिंजी। मतिलबु तव्हांजे चवण जो मक़सदु इहो आहे त मां कंहिंसां मुंहिंजी लड़ाई थी वञे, झगड़ो थी वञे, हा मुश्किल वक़्त में कंहिंखे कॉल कंदो? पंहिंजे दोस्त खे। कहिड़े खे? नालो ॿुधायो। जानज़ेब खे। जहां से इहो त पाण तव्हांखे मराई ईंदो, हिनखे न कजो। ओड़ी महिल मुंहिंजे कमु अची वेंदो, पोइ बाद में वरी उन जो बदिलो वठंदो मूंखां। अच्छा, जॾहिं बि तव्हां कंहिं बि शख़्स खे ॾिसंदा आहियो त छा नोट कंदा आहियो हुन में? सभ खां पहिरियों नज़र ईअं वेंदी आहे त सभ खां पहिरीं शइ जेकी नोट थिए ज़हन में अची वञे कन्वर्सेशन जे हवाले सां उनजो इख़लाक़। अच्छा, हा इख़लाक़ त छो बाद जो में मां जॾहिं एतिरी रेस्पेक्ट ॻाल्हाईंदो कंदो आहियां, माण्हुनि जी एतिरी रेस्पेक्ट कंदो आहियां, मां कोशिशि कंदो आहियां त जेतिरो हम्बल मूं थी सघां ओतिरो थियां। ईअं आहियो? अच्छा, या थैंक यू थैंक यू। मुंहिंजी कोशिशि इहा हूंदी आहे त मां हम्बल रहां, मां काफ़ी माण्हुनि जी इज़त कयां, सीनियर्स जी बि पर जूनियर्स जी बि। छो जो अॼुकल्ह उहो दौर कोन रहियो आहे, तव्हां जूनियर खे बि तव्हांखे रेस्पेक्ट ॾियणी पवंदी। या ऑफ कोर्स, छो जो जूनियर्स अहिड़ा आहिनि, चवनि था आहियूं ई असां। हाँ, ये मैं एग्री विथ यू। अच्छा जी, अब आपके हाथ में कोई जादू की छड़ी लग जाए तो कौन सी विश होगी जो आप बोलेंगे कि काश ये मेरी पूरी हो जाए? मेरी विश? हाँ, मैं दुनिया का अमीर तरीन इंसान बन जाऊं। यो जादू छड़ी पहले मौके दीजिए। खैर और बरकत वाला अमीर बनूं, मतलब मेरी कोशिश ये हो कि मैं गरीबों की मदद कर पाऊं, जो नीडी पीपल्स हैं उनकी मदद कर पाऊं। सही, मेरे ख्याल है आप मदद कर भी रहे हैं। मैं? हाँ, हेल्प कर भी रहे हैं कुछ ऐसे लोगों की। ये बात मुझ तक पहुंची है शिराज के हवाले से। शिराज छुप छुप के लोगों की हेल्प कर रहा है। कोशिश करता हूँ यार, कोशिश करता हूँ। शेयर नहीं करना चाह रहे? इट्स ओके। देखो मेरे तक लोग बात पहुंचा देते हैं। कोशिश यही है कि मदद कर पाऊँ। बहरहाल ऐसा है ना, मैं गलत तो नहीं हूँ? बस आप कह सकती हैं। हाँ, ठीक ठीक ठीक। अच्छा, जेकॾहिं ज़मीन त का शइ तव्हांखे मिले त का बि शइ तव्हांखे मिले ऐं इलाही कॉलर्स लाइन ते आहिनि? ज़मीन त मतिलबु जेॾी महिल मां झाड़ू ॾींदो आहियां घर में। न झाड़ू न आहियो ॾींदा तव्हां, कॉलर्स लाइन ते आहिनि, पोइ तव्हां खां पुछूं था इहो सवाल। हेलो एंड अस्सलाम वालेकुम। कॉल कटिजी वई आहे? आई थिंक कॉल इज़ ड्रॉप। कॉल कटिजी वई आहे? सॉन्ग जी तरफ़ वधूं? बिल्कुलु। पहिरियों जेकी शइ हेठि पई आहे हुनखे खणी वठूं? हाँ, तव्हांजो सवाल मां सम्झुसि कोन, ज़मीन त कहिड़ी शइ मतिलबु? का शइ किरियल हुजे कंहिंजी, हाँ, तव्हांखे ख़बर न हुजे कंहिंजी आहे, तव्हां हुनखे खणी खीसे में रखंदो या तलाश कंदो त हीअ जंहिंजी आहे हुन ताईं पहुचाइजे? यार एतिरो हाणे कंहिं वटि टाइम आहे, माण्हू एतिरा मतिलबु सीरियस सच ॿुधाए न, मां चवंदुसि त मां पाण वटि रखां। मां उहा जेकी पैसा तव्हां चओ था उहा बैग में मिली वञनि त पोइ छा के मस्जिद में वञी करे ॾींदो त यार ही ज़मीन त मिली आहे न, अलाह जी ज़मीन त डिपेंड थो करे शइ अगरि सुठी आहे, एक्सपेंसिव आहे त पैसा बैग पैसा बैग या पाण वटि रखंदुसि, पाण वटि रखंदो। हाफ हाफ कंदासीं। सॉन्ग जी तरफ़ वधूं था ऐं सॉन्ग खां पोइ ॿियो मुंहिंजी ख़िदमत में हाज़िर रहंदासीं। असां सां गॾु रहजो। वेलकम बैक नाज़रीन, वेलकम बैक। हिकु बार ॿीहर तव्हां सभिनीनि खे भली कार चवंदासीं, पर सॉन्ग खां पोइ असीं ब्रेक ते न वियासीं। असां अव्हां सां गॾिजी आहियो, पर तव्हां असां सां गॾिजी न आहियो। मूंखे इलाही ॾुख थो थिए, मे बि सिग्नल जो प्रॉब्लम हुजे, तव्हांजी कॉल असां ताईं नथी पहुचे। त सवालनि जे सिलसिले खे हिकु भेरो ॿीहर शुरू कंदासीं। सवाल आहे त तव्हांजी ज़िंदगी में सभ खां तकलीफ़ दे लम्हो कहिड़ो हुयो? तकलीफ़ दे लम्हो मतिलबु को पंहिंजो जॾहिं फ़ौत थो थी वञे न? पंहिंजो मीन्स कहिड़ो अहिड़ो इंसान हो?
ॿुधायो क्लियर मुंहिंजी सिस्टर अच्छा हा मां आपी हुई मुंहिंजी डेथ थी हुई त मां छोजो उन्हनि सां काफ़ी मां पंहिंजी सिस्टर सां घणो क्लोज़ रहियो आहे सही सही इवन जेके मुंहिंजे घर में जेके बि लेडीज़ आहिनि फीमेल्स आहिनि मां उन्हनि सभिनि जे क्लोज़ रहियो आहियां ऐं मां फीमेल सपोर्टर बि आहियां फीमेल सपोर्टर पे आहे ज़बरदस्त फीमेल ते ज़रूरु ॻाल्हाईंदासीं पर हाणे कॉलर्स लाइन ते आहिनि हा हा बिल्कुलु हेलो एंड अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अदी कहिड़ा हाल आहिनि ख़ैर तबियत सही आहे बिल्कुलु अदा ठीकु ठाक चाक चङा भला आहियो तव्हां कीअं आहियो असीं त ख़ुशि आहियूं अच्छा ॿियो हाल अहिवाल भाउ अलाह भाउ ख़ुशि आहिनि अल्हम्दुलिल्लाह शिराज बि ख़ुशि आहिनि छा चवणु चाहींदो प्रोग्राम जे हवाले सां मां नवीद अली थो ॻाल्हायां ठही रहा खां बोज़ार वॾा खां सही 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 छा चवणु चाहींदो प्रोग्राम जे हवाले सां ज़बरदस्त प्रोग्राम तमामु बहितरीनु हले थो असांखे हिकिड़ो कलाम पसंदि जो आहे हुकुम जेकॾहिं कयो उहो असांखे हलायो वञे त हुकुम कयो कलाम कहिड़ो आहे अहमद मुगल जो कलाम ओ बेवफ़ा दिलि जा पका आख़िर मुंहिंजी दिलि तोड़े छॾी त तव्हांजी दिलि टुटी वई आहे हींअर त कुझु बची आहे बाक़ी घणी करे त टुटी वई आहे घणी करे टुटी ही जेकी कुझु बची आहे न हिन खे संभाले रखो छो त इहा बि टुटी वेंदी न पोइ इंसान तव्हां आसिरो ॾींदो त संभाले रखंदासीं इंशाल्लाह केटीअ नवां सां गॾिजी आहे ऐं इंशाल्लाह केटीअ नवां जे ॾुखनि में बि अव्हां सां गॾिजी हूंदी तव्हां पंहिंजो इलाही सारो ख्यालु रखिजो दुआउनि में यादि रखिजो महिरबानी तव्हांजी अच्छा जी अॻिते वधूं तव्हांखे कॾहिं मां क्वेश्चन करे चुकी आहियां रिपीट कयां थी जी जी बुरो न मनाइजो न न बिल्कुलु न प्यार थियो प्यार हा प्यार कहिड़ी उमिरि में उहो ई नंढी उमिरि में अच्छा कहिड़ो प्यार था पुछो था उहो प्यार जंहिंमें इंसान ऐं चवां था जेको तव्हां में सूफ़ीज़म आहे कंहिं हंधि ताईं हुन जा बि रंग थी सघनि था सूफ़ीज़म जो प्यार सां कहिड़ो लिंक आहे सूफ़ीज़म त तव्हांजी इबादत आहे मतिलबु उहो प्यार था पुछो था जेको तव्हां इबादत में फील कयो केतिरो घुमायो था अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर न एक्चुअली सूफ़ीज़म जी तव्हां ॻाल्हि कई न हू त सही 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 अच्छा शिराज खे कॾहिं अहिड़ो इश्क थियो त लॻो त शिराज हाणे मुश्किल हिन शइ मां हिन फेस मां निकिरे हा या ना में जवाबु थियो या न थियो कोन आहे ॻाल्हाइणो दिलि जी जी मां ॿुधायां थो जी इश्क न थियो आहे इश्क थिया आहिनि सही बहितर थी वियो मतिलबु इश्कनि मां लॻो त हाणे उहो टाइम अची मां तव्हांखे हक़ीक़त ॿुधायां इन मामले में मां ॾाढो सेल्फिश आहियां मां तव्हांखे पहिरियां अर्ज़ु कयो ऐं मां कूड़ न ॻाल्हाईंदो आहियां मां सिधी ॻाल्हि कंदो आहियां त मां पाण सां वधीक प्यारु कंदो आहियां कोशिशि कंदो आहियां त पाण खे ख़ुशि रखे सघां हा जेके माण्हू मूंखे ख़ुशि रखनि था मुंहिंजे कमु अचनि था ऐं जेके मूंसां मोहबत करनि था उन्हनि जो क़दुरु कंदो आहियां सही 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 अच्छा कॾहिं लॻो त को माण्हू तव्हां सां गॾु अटैच हुजे लॻे थो मतिलब जे करे अटैच आहे शायदि बाबा जी या मुंहिंजी अहमियत जे करे मूंसां गॾिजी आहिनि तव्हांखे दोस्तनि में कॾहिं इहा हा बिल्कुलु इहा फीलिंग्स मूंखे आयूं आहिनि काफ़ी टाइम आयूं आहिनि ऐं बल्कि पहिरियां मूंखे ऑकवर्ड लॻंदो हुयो पर हाणे मां कोशिशि कंदो आहियां त कंहिंजे कमु अची सघां सही हा को वक़्तु हुयो मूंखे इहा ॻाल्हि ॾाढी अजीब लॻंदी त कुझु मतिलबु माण्हू मूंसां दोस्ती रखणु चाहिनि पिया त उहो बाद में मूंखे रियलाइज़ पियो थिए यार हीअ मुंहिंजे करे न आहे हीअ पोयां ॿियो को रीज़न आहे हिन जो पर हाणे पर मतिलबु स्ट्रेट फॉरवर्डली मां ॻाल्हाईंदो आहियां या जेका तव्हांखे ज़रूरत आहे मां तव्हांजी करण लाइ पूरो थींदुसि पर डबल पॉलिसी न हा क्लियर हुजो तव्हांजी जेका नीड आहे तव्हांजी जेका ॻाल्हि आहे तव्हां कन्वे कयो डबल पॉलिसी न हुजो सिधी ॻाल्हि कयो ऐं मूंखे ख़ुशी थींदी पोइ असांखे बि ख़ुशी थींदी त जेकॾहिं तव्हां एक्टिंग जी तरफ़ ईंदो त ओहो हा बिल्कुलु एक्टिंग जो मूंखे तमामु घणो शौक़ु रहियो आहे बचपन खां सही हा ऐं मिरर मां मतिलबु काफ़ी बॉलीवुड स्टार्स जेके आहिनि उन्हनि जी कॉपी कंदो हुयुसि ऐं उनखां अलावा टिकटॉक ते बि मां पंहिंजे सॉन्ग्स ऐं पंहिंजे बाबा साईं जे सॉन्ग्स ते वीडियोस घटि ठाहियूं कोशिशि कंदो आहियां त उते एक्सप्रेशन ॾेई सघंदो सही सही बहितरीनु मतिलबु तव्हां वारे मयार ते त नथा पुॼी सघूं पर कोशिशि आहे असांजी कोशिशि आहे पोइ हींअर बि उन कोशिशि खे थोरो यूज़ करण जी कोशिशि इंशाल्लाह हींअर को डायलॉग यादि आहे न डायलॉग त मूंखे न आहिनि मतिलबु सिंधी मीडिया जे हवाले सां न उहे बि को ऐं चवां त तव्हां ईअं फील कयो त तव्हां कंहिंखे सिंधी मीडिया जे हवाले सां त मां कमदार हा ज़बरदस्त कमदार बि हाणे कम वारो थी वियो बिल्कुलु हिन दुनिया में न आहिनि अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे जन्नत फिरदौस में आला मक़ाम अता फरमाइनि कॉलर्स लाइन ते आहिनि हेलो एंड अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अदी जी जी अदा इब्राहिम ॻाल्हाईंदो घोटकी खां जी जी कीअं आहियो ठीकु आहियो तबियत सही आहे
दुआई मालिक जा एहसान। तव्हां ख़ुशि वधी ठाठ सफ़ा? बिल्कुलु बिल्कुलु ख़ुशि। तव्हांखे कीअं पिया लॻूं स्ट्रेन ते जी ॾिसी? माशाल्लाह टीवी ते तव्हां माशाल्लाह प्यारा लॻो था। हाँ, इलाही अरसे खां पोइ हिकु दफ़ा ॿीहर द लेट नाइट शो तव्हांखे नज़र आयो आहे, मां नज़र आई आहियां, पोइ हिन बाबति छा चवणु चाहींदो? माशाल्लाह ॾाढो शो प्यारो आहे, असांखे ॾाढो पसंदि कंदा आहियूं, केतिरनि खे तव्हांजे शो खे ॾाढो पसंदि कंदा आहियूं। सही। शिराज़ असां सां गॾिजी आहिनि, उन्हनि खे छा चवणु चाहींदो? जी जी शिराज भाऊ मिराली। जी 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 बिल्कुलु। जी माशाल्लाह प्यारो माण्हू आहे। महिरबानी अदा साईं, महिरबानी। जी अभी फरमाइश आहे। जी हुकुम कयो। शमन मीराली जो को कलाम ॿुधाइजो। पैर रख गुलड़नि ते रखस। जी माशाल्लाह होस्टिंग तव्हांजी आहे न। मुंहिंजी होस्टिंग सभिनीनि मां चइजे रखो जल्दी पैर। ओके अदा महिरबानी कुर्ब तव्हां कॉल कई, पंहिंजी मसरूफ़ ज़िंदगी में टाइम कढी तव्हां टीवी ॾिसो था या मां सम्झी सघां थी हिन वक़्तु मसरूफ़ियात इलाही आहिनि, छो त कमकार इंसान जी ज़िंदगी में इलाही आहिनि, पंहिंजे लाइ टाइम नथो मिले। इलाही ख़ुशी जी ॻाल्हि आहे त तव्हां KTN ॾिसो था, मतिलबु त तव्हां पंहिंजे लाइ टाइम कढो था। जी शिराज़ मां सही पई चवां? जी बिल्कुलु। त मतिलबु हू इंटरटेन थियनि था न, पंहिंजे पाण खे इंटरटेन कनि था। बिल्कुलु बिल्कुलु। ॿियो तव्हां माशाल्लाह इलाही महिनत कयो था, कोशिशि कयो था त माण्हुनि खे जेतिरो एंटरटेन करे सघो तेतिरो कयो था। हा, हालांकि सही ॿुधायां शिराज़, इहा सच ॻाल्हि आहे, मां कोड़ न ॻाल्हाईंदमि। इहा जेकी पर्सनैलिटी आहे मुंहिंजी न आहे। मां सिर्फ़ु हिते वेंदी आहियां त मां कोशिशि कंदी आहियां त मां हिन क़िस्म जी जूली लॻां, पर मां अहिड़ी आहियां न। अच्छा। हा, मुंहिंजी तबियत बि आहे। वैसे तव्हां कीअं कुझु एरोगेंस टाइप आहियो या न, मतिलबु मूंखे लॻंदो आहे शायदि मां थोरी सीरियस पर्सन आहियां, पर जॾहिं हिन शो ते ईंदी आहे KTN ते ईंदी आहे अलाए छा थी वेंदो मूंखे, मां चईंदी वेंदी आहियां। अच्छा। न मूंखे त ईअं लॻो तव्हां तमामु घणा हंबल आहियो, ऑन कैमरा बि ऑफ कैमरा बि, माशाल्लाह सुठा आहियो। सही। महिनत बि ॾाढी सुठी आहे तव्हांजी। महिरबानी। अच्छा, ही जेको कारो कलर हूंदो आहे न, इहा कंहिंजी फरमाइश ते पाइबो आहे, त पोइ इहा या त डार्क ब्लू आहे। अच्छा, ही कलर मुंहिंजो ही डार्क ब्लू आहे एक्चुअली। तव्हां गौर सां ॾिसो। हा, मूंखे गौर सां नज़र आयो। वैसे मूंखे ब्लैक कलर ॾाढो पसंदि आहे। अच्छा। हा, तव्हांखे सुठो लॻंदो आहे। अच्छा, डार्क ब्लू ऐं डार्क ब्लैक। कॾहिं कलाम लिखियो? हा, मुंहिंजो सॉन्ग आहे कारे वॻे ते। सही। तव्हां कॾहिं पाण शाइरी कई त लॻे त हाणे मूंखे पाण शाइरी करणु घुरिजे? शाइरी मां पाण कोन कई आहे, मतिलबु थॉट्स आहिनि मूं वटि जिन ते मां पोइ शाइर हज़रात खां शाइरी कराईंदो आहियां। अच्छा, हिन मतिलबु आइडियो मुंहिंजो हूंदो आहे मुंहिंजे प्रोजेक्ट्स ते। सही, बहितरीनु, ज़बरदस्त। सॉन्ग्स ॿियनि सिंगर्स जा बि ॾिसंदा हूंदो, ॿुधंदा हूंदो? बिल्कुलु मां त ॿुधंदो ई सीनियर्स जा आहियां पंहिंजे सॉन्ग, पंहिंजा सॉन्ग्स थोरी ॿुधंदो आहियां मां। सही। अच्छा, ऐं जॾहिं ॿियनि जा सॉन्ग्स जॾहिं वीडियो में ॾिसंदा आहियो त कॾहिं ईअं ख़्यालु ईंदो आहे त यार ही लिरिक्स ॿिया आहिनि, मॉडलिंग बि थी थिए, थोरो ईअं ख़्यालु ईंदो आहे त यार ही किथां मैच नथो थिए कुझु? बिल्कुलु ईअं थियो आहे काफ़ी टाइम, बल्कि इलाही खोड़ सारा प्रोजेक्ट्स आहिनि जेके मतिलबु मैच न थींदा आहिनि वीडियो सां, ऑडियो सां। सही, बहितर थी वियो। मुंहिंजो ऐं तव्हांजे बाबा जो जेको सॉन्ग हुयो केतिरो मैच लॻो तव्हांखे? उन जे बारे में कुझु नथो चई सघां छो जो हिते बाबा साईं जी ॻाल्हि अची वई। अच्छा जी, पंहिंजनि जी बुराई न आहे कभी। चलो जी, खणो जी। खणी जी पर्ची खणी। सॉन्ग ॾाढो सुठो हुयो, वैसे काफ़ी सुठो शूट थियल हुयो, सुठे स्केल ते शूट थियल हुयो। फीडबैक मूंखे मिली, हुन खां पोइ बि असां कोशिशि कईसीं त ॿीहर हिकु भेरो। अगेन माशाल्लाह तव्हां ॾाढा प्यारा पिया लॻो सॉन्ग में। हा, माशाल्लाह। बाबा साईं त हूअं ई प्यारा आहिनि, सदाबहार आहिनि। सही, ज़बरदस्त। तव्हांजा बाबा आहिनि असांजी अखियुनि ते। फिर ही आहे फरज़ाना बहार। हा, अदी फरज़ाना बहार तमामु सुठी सिंगर आहे ऐं तमामु सुरीली सिंगर आहे, सुठो कमु करे रही आहे। ॿियो कुझु न सुठो मूंखे न फरज़ाना बहार जी आवाज़ इलाही वणंदी आहे। मूंखे तमामु प्यारी आवाज़ आहे, तमामु प्यारी आवाज़, महिनत बि सुठी ऐं दिलि सां ॻाईंदी आहे, फील सां ॻाईंदी आहे। जी हा। ऐं जेकी हू फेस एक्सप्रेशन बि ॻाइण जे दौरान ॾींदी आहे न, अंत लॻंदी आहे। बिल्कुलु। अच्छा, हिकिड़ी ॿी पर्ची मुंहिंजो दिलि आहे खणो, पर टाइम आहे अञा, मुंहिंजो ख़्यालु आहे सॉन्ग जी तरफ़ वधूं? हा बिल्कुलु जी। त नाज़रीन, हाणे सॉन्ग जो टाइम थियो आहे, सॉन्ग खां पोइ बि अव्हां सां गॾिजी
वेलकम बैक हिकु भेरो ॿीहर तव्हां सभिनीनि खे भली कार चवंदासीं द लेट नाइट शो विद तानिया खान में ऐं शिराज़ अली मिराली असां सां गॾिजी आहिनि। पर्चियुनि जो सिलसिलो अञा ताईं बि जारी आहे। ईअं लॻंदो मां न्यूज़ थी पढ़ां पर्ची खणी ॾियो। ऐं मूंखे ईअं थो लॻे त वापसि इलेक्शन थियनि पिया ऐं मां वोट पियो ॾियां अलाए छा वरी खणा पहिरियां शायदि इलेक्शन सही कोन थिया हुया ॿीहर थियनि था हाणे। सिंगर आहिनि शाहिद बबर। हा अदा शाहिद बबर तमामु सुठा सिंगर आहिनि। कुझु बि चई सघो था। सुठा सिंगर आहिनि यार, सुठो कमु कयो अथऊं। शायरी कीअं लॻंदी आहे? शाइरी बि सुठी माशाल्लाह ऐं जोली टाइप शाइरी हूंदी आहे, पसंदि अचे जेका। सही सही माशाल्लाह इन्हनि जा कलाम बि इलाही हिट थी वेंदा आहिनि। हिट थिया थियनि ऐं सुठी ॻाल्हि आहे माशाल्लाह। जेको डिज़र्व करे थो उन ते असांखे बि ख़ुशी थींदी आहे। सही सही सही। अच्छा फ्यूचर प्लानिंग सिंगिंग खां थोरो हटी करे जी छा आहे होस्टिंग जी तरफ़ आहे? होस्टिंग जी मूंखे शौक़ु आहे, बल्कि मूंखे ऑफर बि आई हुई, लेकिन दैट टाइम आई वॉज नॉट प्रिपेयर अबाउट होस्टिंग। छो जो मूंखे उहो शायदि मां सम्झंदोसि त लैक ऑफ कॉन्फिडेंस। विच काइंड ऑफ कॉन्फिडेंट? मतिलबु जीअं तव्हां कयो था माशाल्लाह कीअं सवाल जवाब मतिलबु अच्छा उन टाइम। हाणे मां कॉन्फिडेंट आहियां ऐं हाणे मां जेको बि कमु मिलियो माना ईअं बुखियो वेठो आहियां, मूंखे खपे। मूंखे सुठो लॻो त इंसान जेको आहे मुख़्तलिफ़ जॻह ते पंहिंजे पाण खे आज़माए, हिकु ई फील्ड में न रहे। तव्हांजी ॻाल्हि मूंखे वणी। ऐं पर्ची हिकिड़ी ॿी बि खणो प्लीज़। हा अञा ताईं फ़ैसिलो कोन थियो आहे मुल्क जो। बिल्कुलु अॼु कंदासीं। अच्छा हू पहिरियां वारी पर्ची तव्हां कढी हुई, हुन में नालो कंहिंजो आयो? न उहो आयो हो हींअर कंहिंजो हुयो शायदि तव्हां खां विसरी वियो। शाहिद बबर। हा शाहिद बबर साहब। ठीकु आहे मुंहिंजो जेको दिमाग़ आहे न उहा वाहिद अहिड़ी छोकिरी आहे जंहिंजो हाज़िर दिमाग़ आहे। ओके अच्छा जी केरु आहे, छो आहे त भली हुजे, असां छा वञे। मतिलबु छो आहे? कैमरे ते आहे। कैमरे ते आहे जी। केरु आहे? नोमान। नोमान छो आहे? नोमान भाउ तूं छो आहे यार? अल्लाह तोखे हयाती ॾे। असां छा वञे? न अल्लाह तोखे हयाती ॾे, सलामत रखे। जी त नोमान जे बारे में सुठी आदत हिकिड़ी। नोमान ऐं पढ़ियल लिखियल छोकिरो आहे। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं जेकी घणेई व्यूज़ मुंहिंजी वीडियोज़ ते हूंदा आहिनि न टिकटॉक ते, उहा नोमान ई ठाहींदो आहे। ऐं मां चाहियां थी त अञा सिलसिलो जारी हुजे पर्चियुनि जो। जी अच्छा अच्छा ॿ नाला लिखता, हिकिड़ी पर्ची में मां 2 कैमरामैन जा नाला लिखिया, अमीर जो बि लिखियो। अगरि तव्हां हुन बारे में बि ॿुधाईंदो उन्हनि जी हैबिट जे बारे में। हा अदा सां मूं कॾहिं कमु कोन कयो आहे, न ई मुंहिंजी मुलाक़ात थी आहे। सही सही शायदि थी बि हुजे, लेकिन एतिरी मतिलबु कन्वर्सेशन पंहिंजी कोन थी। अच्छा हुनजे कम खे बि तव्हां ॾिठो था? कमु त सुठो आहे हुननि जो, कमु त मां ॾिसंदो आहियां। तारीफ़ ॿुधंदा आहियो हुननि जी? सही 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 बहितर थी वियो। हाय छा कजे माशाल्लाह ज़बरदस्त। मूंसां त मुलाक़ात थींदी रहंदी आहे ऐं तव्हां त वरी गॾिजी रहो था त अञा वधीक बहितर ॿुधाईंदो। बाबा जानी तव्हांजा? अच्छा बाबा साईं जे बारे में कुझु ॿुधायां? मां छा ॿुधायां? तव्हां कंहिंखां बि पुछा कयो, सभु तव्हांखे हुननि खे ॿुधाईंदा। न ईअं न, हाणे कंहिंखां मां बि ॿुधाए सघां थी, ईअं न तव्हां गॾिजी रहो। पर्सनल जे हवाले सां न कुझु अहिड़ो शेयर कयो जेको काफ़ी स्ट्रिक्ट आहिनि। हा फैमिली जे हवाले सां काफ़ी स्ट्रिक्ट बि आहिनि ऐं हमेशह कोशिशि हूंदी अथनि त यार मतिलबु मूंखे इहो टीच कंदा आहिनि त पुट कुझु करे विझ पंहिंजी लाइफ में, पढ़ाई हुजे। हींअर तव्हांखे जॉब मिली आहे त अञा बि चवंदा आहिनि कुझु करे? मतिलबु सुठी ॻाल्हि आहे न। अच्छा हुननि खे ख़बर आहे त मां कंदुसि त कोशिशि मुंहिंजी इहा हूंदी आहे त पंहिंजी तरफ़ां कुझु कयां। हा बाक़ी हूअं काफ़ी मतिलबु केयर टेकर इलाही आहिनि, हुनखां अलावा पंहिंजो काफ़ी ख़्यालु रखंदा आहिनि। तव्हां घर मां सभिनीनि में नंढा आहियो? जी मां नंढो आहियां, सिबलिंग्स सभिनीनि में नंढा। त पोइ बाबा जो घणी तवजो तव्हां ते हूंदी यकीनन? बाबा जी तवजो त सभिनि ते हूंदी आहे, घणी पर नंढे सां वरी वेल आहे हिकिड़ो, तव्हांखे शायदि मां नथो ॿुधाए सघां। अच्छा इहो चवंदा आहिनि त नंढो जेको हूंदो आहे लाडलो हूंदो आहे। अच्छा वधीक ज़ुल्म बि हुन ते। अच्छा को बि डो हूंदो आहे न नंढे जे मथां नंढे इनी कयो आहे, इनी ज़ान कयो आहे। अम्मी सां एतिरो क्लोज आहियां त मतिलबु अम्मी खे बि मतिलबु कंहिंखे बि ग़लती ॿिए कंहिंजी हूंदी दड़का मां खाईंदुसि। अच्छा ईअं थींदो आहे वाकई, जेको नंढो हूंदो आहे न हुन ते बाबा मुंहिंजो काफ़ी केयर कंदा आहिनि। अच्छा हा इलाही केयरिंग पर्सन आहिनि।
बिल्कुलु असांखे बि नज़र ईंदा आहिनि ऐं तव्हां इंशाअल्लाह बाबा जी उमीदनि खां अञा वधीक मथे इंशाअल्लाह मूंखे उमेद आहे छो त तव्हां महिनत कयो था ऐं मूंखे यकीन आहे त तव्हांजी महिनत हिकु ॾींहुं अव्हां जी मंज़िल ताईं ज़रूरु पहुचाईंदी इंशाअल्लाह। मुंहिंजी नेक दुआऊं ऐं मां चाहियां थी अञा पर्चनि जो सिलसिलो शुरू हुजे। अच्छा, शायरी खां वरी यादि आयो त मानी में तव्हांखे छा पसंदि आहे खाइण में? मानी में मूंखे खाइण में मतिलबु सब्ज़ियुनि जी ॻाल्हि कजे त सिंधी तूरियूं तुरई जंहिंखे चइबो आहे मूंखे जाम पसंदि आहिनि ऐं कीमो मां शौक़ सां खाईंदो आहियां ऐं खोड़ सारे आहिनि मतिलबु मां अहिड़ो आहियां घर में त मतिलबु जेका बि शइ ठहींदी आहे न मां खाई वेंदो आहियां। अच्छा, नखरा न आहिनि? न, नखरा कोन कंदो आहियां। ज़बरदस्त। अच्छा, ॻोठ वारो माहौल पसंदि आहे? दाल चांवर मूं ॾाढे शौक़ सां खाईंदो आहे। अच्छा, ई माण्हू वरी चवंदा त शो ऑफ थो करे, कुझु ईअं बि चवंदा आहिनि त न यार ही इन्हनि में एटीट्यूड हूंदो आहे, कुझु बि न। मुंहिंजो मोस्टली फेवरेट आहे मुंहिंजी दाल चांवर। दाल चांवर? जी हा, मुंहिंजी फेवरेट आहे। अच्छा, त तव्हांखे शहरी माहौल शहर में रहणु पसंदि आहे या ॻोठनि वारी ज़िंदगी खे बि अहमियत ॾियो था, मतिलबु चाहियो था तव्हां ॻोठ बैलेंस हुजे? बैलेंस हुजे, हा। घणो उहो बि न घणो इहो बि? हा, मतिलबु इहो आहे त छुट्टियूं मां पंहिंजे ॻोठ में गुज़ारींदो आहियां। हा, सही सही, बहितर थी वियो। अच्छा, कॾहिं सोचियो त हाणे पाकिस्तान में इलाही कमु कयोसीं, सिंधी मीडिया में इलाही कमु कयोसीं, ॿाहिरि वञी करे को प्रोजेक्ट करे अचिजे, शूट ई भला शूट जे हवाले सां? आउट ऑफ कंट्री? हा, दुबई वग़ैरह? न, सोचो कोन्हे मां कॾहिं। मतिलबु मुंहिंजी इहा कोशिशि आहे, बल्कि मुंहिंजी इहा नियत आहे त मां पंहिंजी सिंध में पंहिंजे पाकिस्तान में अहिड़ो कमु कयां जो उतां खां बि डिफरेंट हुजे। सही सही, पोइ तव्हांखे लॻे थो? हा, ज़रूरु थींदो इंशाअल्लाह। मुंहिंजी नियत आहे, मुंहिंजी हिकिड़ी थिंकिंग आहे। सही सही। अच्छा, घणी भाङी घर वारा छा चवंदा आहिनि त शिराज तूं हिन शइ में ॾाढो असांखे डिस्टर्ब कंदो आहे या तुंहिंजी इहा हैबिट असांखे सफ़ा न आहे वणंदी? न, मुंहिंजे घर वारा मूंसां मुतमइन आहिनि। मां घणी डिमांड बि कोन कंदो आहियां। सही। ऐं थींदा आहिनि न हिकिड़ा, मां मतिलबु पंहिंजे फादर सां बि का डिमांड न कई आहे हिन वक़्त ताईं। सही, उहा त ख़बर पइजी वेंदी। चाचो बि राब्ते में आहे ऐं बाबा बि राब्ते में आहे। बेझिझक तव्हां पुछा कयो। मां वाहिद उहा छोकिरी जंहिंसां हर सिंगर हर एक्टर राब्ते में हूंदो आहे। बिल्कुलु बिल्कुलु, तव्हां पुछी सघो था। कॉलर्स लाइन ते आहिनि। जी बिल्कुलु। हेलो एंड अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो सर? अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ॿुधायो ख़ैर आहे? ठीक ठाक? अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ठीकु आहियो? तबियत सही आहे? अल्लाह खैर एहसान आहे। छा चवणु चाहींदो प्रोग्राम जे हवाले सां? जी, प्रोग्राम तव्हांजो तमामु ज़बरदस्त आहे, प्रोग्राम ॾाढो पसंदि आहे। सही 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 सही। छा चेंजिंग करणु घुरिजे अव्हां जे ख़्याल सां हिन प्रोग्राम में? प्रोग्राम में त को बि चेंजिंग फ़िलहाल त नज़र नथो अचे। सही थो हले, रिकॉर्डिंग तमामु ज़बरदस्त आहे। प्रोग्राम जी जेका आहे सा सिलेक्ट ज़बरदस्त थी हले, जेके गुलूकार जा उन्हनि जो जेको आहे छोकिरा वग़ैरह घुराइनि था, तमामु ज़बरदस्त आहे। सही है यार। शिराज असां सां गॾिजी आहिनि, शिराज अली मीराली। छा चवणु चाहींदो इन्हनि जे बारे में? ॾिसो पिया प्रोग्राम खे? जी बिल्कुलु बिल्कुलु। तव्हां कहिड़ो कलाम ॿुधणु चाहींदो? शमन अली मीराली जो गानो आहे, मां शुरूअ खां वठी मां पंहिंजे बचपन खां वठी हुनखे ॿुधंदो थो अचां, जेकॾहिं हींअर उहो प्ले थी वञे तव्हांजी महिरबानी थींदी। हा, कहिड़ो कलाम आहे? को बि। कैसी ज़िंदगी गुज़री वई। ही ऐसी ज़िंदगी। सही। इहा ही ऐसी ज़िंदगी कीअं गुज़रे वई? हा, ख़्वाब हो या हवा, का ख़बर ई न पई। बिल्कुलु ज़रूरु ॿुधाईंदासीं, पर छा आहे त थोरो असांजी जेकी सॉन्ग्स जी सिलेक्शन पहिरां ई थी वेंदी आहे। इंशाअल्लाह नेक्स्ट वीक अव्हांखे इहो सॉन्ग ज़रूरु ॿुधाईंदासीं। अॼु शमन अली मीराली जा पुट वेठा आहिनि त मां सोचियो त न, बाबा साईं खे अॼु न आहे ॿुधणो, अॼु न आहे ॿुधणो। अॼु जेको आहे न असीं ॿियनि खे बि ॿुधंदासीं। हा, बिल्कुलु बिल्कुलु। शिराज, ही रिंग पाइण जो शौक़ु आहे या छा? रिंग मूंखे शौक़ु त आहे काफ़ी। अच्छा। रिंग जो आहे, स्टोन्स जो आहे। ऐं मां स्पेशली मां अॼु ग्रीन पिथर पाया आहियां। अच्छा, स्पेशली छो? स्पेशल छा आहे अॼु? मतिलबु जेके डार्क कलर्स जो साहब न आई आया त तव्हां शुरू कयो हाणे पत्थरनि जो कमु? न न, मां पत्थरनि जो कमु कोन कयो आहे, मतिलबु दिलि चयो मतिलबु पायां। हा, छो जो डार्क कलर मूंखे काफ़ी वणंदा आहिनि। हिन पर्ची में कंहिंजो बि नालो न आहे निकितो। अच्छा, त इन में मां पंहिंजो लिखां? हिन में तव्हां कंहिं बि शख़्स जो नालो खणी सघो था, पाण जंहिं बाबति तव्हां चाहियो था त हिन बाबति मूंखे ॻाल्हाइणो आहे, हिन शख़्स जो नालो वठिणो आहे। शख़्स जो नालो वठिणो आहे, मतिलबु सोचां त हिन में कंहिंजो नालो हुजे ऐं हुनजे बारे में कमेंट कयां।
खोड़ सारा आहिनि मतिलबु कंहिंजो तव्हांजे दोस्तनि में कंहिंजो विझो पाण हिन में मां पंहिंजो ई नालो विझां थो। ओके विझ हा विझी छॾियो। हा त चलो पंहिंजे बारे में इलाही ॻाल्हि ॿोल थी आहे हा पर शिराज़ मां एडवाइस ॾींदमि त तव्हां जेको आहे होस्टिंग एक्टिंग मॉडलिंग टिनी तरफ़ भरपूर तवजो ॾियो। इंशाल्लाह त असां वटि एक्टर जी बि कमी आहे जी हाँ। सिंगर जी बि कमी आहे ऐं सुठे मॉडल जी बि कमी आहे सॉन्ग्स में पाण बि मॉडलिंग कयो। ज़रूरु मां बिल्कुलु कंदुसि जेके मुंहिंजी त हाणे कोशिशि इहा ई आहे जेके मुंहिंजा पंहिंजा पर्सनली प्रोजेक्ट्स हूंदा त उन्हनि में मां पाण ई परफॉर्म कंदुसि एज़ अ मॉडलिंग बि। सही हा सही अच्छा ज़ुएब चांडियो जे बारे में छा चवणु चाहींदो? ज़ुएब चांडियो असांजो सिंध जो तमामु सुठो आर्टिस्ट आहे ऐं यूनिक कमु आहे हुनजो। वेलकम बैक नाज़रीन वेलकम बैक हिकु भेरो ॿीहर तव्हां सभिनीनि खे भली कार चवंदासीं लॻे थो मुंहिंजो ड्रेस फाथो आहे। तव्हांखे हिन तरफ़ प्रोमो नज़र अची रहियो हूंदो शिराज़ तव्हांजो छा चवणु आहे प्रोमो जे बारे में? प्रोमो जे हवाले सां हा सुठो प्रोमो आहे छा चवां न सुठो लॻे थो तव्हांखे प्रोमो? मूं त ॾिठो ई हाणे आहे हीअं ॾिठो हीअं नज़र वई आहे तमामु सुठो आहे ड्रेसिंग जे हवाले सां ॻाल्हि कजे त डिफरेंट आहे। सही चेंज लॻे थो प्रोमोस ते मतिलबु लॻे थो टीवी नथा ॾिसो एतिरी है न? टीवी ॾिसंदो आहियां टीवी नथो ॾिसां मोबाइल घणी यूज़ कंदा आहियूं उन ते हर शइ त अवेलेबल मोबाइल खां वरी यादि आयो त तव्हांजो पंहिंजो यूट्यूब चैनल बि आहे? जी मुंहिंजो आहे। त छा कॾहिं का तव्हां मूंखे लॻे थो हींअर थोरो नर्वस थी विया आहियो आई डोंट नो रियली मूंखे लॻे थो न मुंहिंजो यूट्यूब चैनल आहे पर हुन ते अञा प्रोजेक्ट मां स्टार्ट कोन कया आहिनि। अच्छा जस्ट इहो ठाहियो आहे मां। छा सोचियो था छा रखंदो हुन ते? सभु शइ रखंदासीं हुन ते सॉन्ग्स बि ऐं डिफरेंट टाइप जेको बि प्रोजेक्ट्स कोशिशि हूंदी त तव्हां पाण मॉडलिंग कंदो हुन में? हा सॉन्ग्स में जी हा। त जाज़ेब खे मूंखे छो नथा रखो? न जानज़ेब खे कोन रखंदुसि मां। छो एतिरो मतिलबु छो शायदि आयो मूंखे कॾहिं चवंदो न अच्छा तव्हांखे रखंदासीं इंशाल्लाह ज़रूरु मां ज़रूरु कमु कंदमि तव्हां ज़रूरु ऑफर ॾिजो मूंखे पर जेकॾहिं आख़िरी का मैसेज हुजे त को मैसेज पहुचाइणु चाहींदो नाज़रीन ताईं कुझु चवणु चाहींदो? मैसेज नाज़रीन खे इहो ई चवंदासीं त दिलि सां कमु कयो जेको कमु कयो था कोशिशि कयो त मेरिट जो कमु हुजे सही एक्टिंग जे हवाले सां हुजे सिंगिंग जे हवाले सां हुजे बल्कि यूथ जेका असांजी सिंध में जेके असांजा भाइर आहिनि यंगस्टर आहिनि जेको बि करनि मेरिट सां कमु करनि पढ़ाई जे हवाले सां ऐं थोरो चेंज अचणु घुरिजे। सही कॾहिं पाण धुनूं ठाहियूं आहिनि जी हा पाण कई कहिड़ी कलाम जी? मुंहिंजा काफ़ी सारा सॉन्ग्स आहिनि जेके मां पाण कंपोज़ कया आहिनि। सही आख़िरी हिकिड़ो कलाम ॿुधायो पोइ वाइंड अप जी तरफ़ वधूं था। पंहिंजी कंपोज़िशन जो या पंहिंजी कंपोज़िशन जो? अच्छा ठीकु आहे ॿुधायो थोरो गुनगुनायो। पंहिंजे दिलबर जी छा ॻाल्हि कयां वॻो कारो पाए आयो महफ़िल में हिकु झलक ॾिठमि जो बशीर पवर लॻो हुस्न जो तीर मुंहिंजी दिलि में कारो वॻो पाए पाण खे सजाए सोहणो साईं आयो महफ़िल में आहे कारो वॻो पाए पाण खे सजाए सोहणो साईं आयो महफ़िल में आहे। महफ़िल खां हाणे तव्हां वञिजो न अकेला छो त तव्हां सां गॾिजी ॿ गार्ड असांखे मोकिलणा आहिनि घड़ी इलाही महांगी आहे ऐं कलर बि तव्हां ब्लैक पातो आहे ईअं न त घड़ी कलर जे चक्कर में तव्हां गुम थी वञो। मुंहिंजी घड़ी खे वठी करे जंहिं भाऊ उहे साम्हूं वेठा आहिनि उहे मूंखे छॾंदा बि कोन खसदा त उहे ई खसदा मूंखे। चलो जी थैंक यू तव्हांजा शुक्रगुज़ार आहियूं तव्हां प्रोग्राम में आयो तव्हांजो ऐं KTN जी पूरी टीम जो जन मूंखे न क़ाबिल सम्झो मूंखे न लाइक़ सम्झो त मूंखे इनवाइट कयूं ऐं इंशाल्लाह ब्लेसिंग्स आहिनि तव्हांजे लाइ बि मुंहिंजे लाइ बि हुजनि छो जो ईंदड़ कुझु प्रोजेक्ट्स आहिनि KTN जा उहे सरप्राइज़ प्रोजेक्ट्स आहिनि। सही इंशाल्लाह ज़रूरु ॾिसंदासीं उन्हनि प्रोजेक्ट्स खे बि इन हाणे टाइम पंहिंजी इख़्तिताम ते वञी पहुतो आहे पंहिंजो इलाही सारो ख्यालु रखिजो दुआनि में यादि रखिजो अल्लाह बहितरीन निगहबान आहे अल्लाह हाफ़िज़।
Thank you.